जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन आऊं अवां जो पंहिंजो मेज़बान इम्तियाज़ लग़ारी अवां जी ख़िदमत पे हाज़िर आहियां। अवीं ॾिसो पिया आवाज़ टीवीअ जी ख़ूबसूरत स्क्रीन ते ख़ूबसूरत प्रोग्राम वीकेंड विद आवाज़। छंछर जे ॾींहं ते मुलाक़ात थींदी आहे अवां सां। अॼु जो ॾींहुं तमामु घणो ख़ासि थियण वारो आहे। असांजा नौजवान हज़रात ऐं नौजवान टही इन ॻाल्हि खे ज़रूरु सम्झंदी हूंदी त अॼु आऊं छो पियो चवां त अॼु जो ॾींहुं ख़ासि थियण वारो आहे, छाकाणि 14 फ़ेब आहे ऐं 14 फ़ेब मां नथो सम्झां त को अहिड़ो नौजवान हूंदो जंहिंखे इन ॾींहं जी ख़बर न हूंदी। अॼु जो ॾींहुं आहे नाज़रीन वैलेंटाइन्स डे ऐं इन जो मक़सदु आहे मुहबत ऐं प्यार ऐं प्यारनि रिश्तनि खे मल्हाइण जो ॾींहुं। सो पाण अॼु न सिर्फ़ु पाण रोमानवी मुहबत खे इते डिस्कस कंदासीं, सेलिब्रेट कंदासीं, पर पंहिंजो पाण सां मुहबत, पंहिंजनि इमीडिएट रिलेशन सां मुहबत, कुल काइनात सां मुहबत, अल्लाह पाक सां मुहबत, पंहिंजे वालदेन सां मुहबत ऐं अनेक ॻाल्हियूं, अनेक पहलू जिन खे पाण ज़रूरु डिस्कस कंदासीं। ऐं इन नेक तमन्ना सां त जिते बि हूंदो हमेशह ख़ुशबाश हूंदो, पंहिंजनि सां गॾु ऐं परावनि खां परे हूंदो। नाज़रीन आउं सम्झां थो त ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे, ज़िंदगी ॾाढी चैलेंजिंग आहे, कॾहिं अव्हांखे मायूस करे थी, कॾहिं अव्हांखे ॾाढा धिका ॾिए थी, पर उन्हनि मायूसियुनि खे पाण कीअं तर्क करे सघूं था, उन्हनि मायूसियुनि खे कीअं ख़ुशियुनि में तब्दील करे सघूं था। ऐं इहो बि सम्झां थो ज़िंदगी जी तन्हाई, ज़िंदगी जी अकेलाई ॾाढो मायूस कंदी आहे, ॾाढो परेशान कंदी आहे। पाण ईअं सम्झंदा आहियूं असीं बग़ैर मक़सद जे इन दुनिया में जीऊं पिया, असांखे को वरनाइण वरजाइण ॿुधण वारो कोन आहे। पर यकीन ॼाणो अगरि अव्हां पंहिंजो पाण सां मुहबत कंदा, अव्हांजा अहसास, अव्हांजा जज़्बात अव्हांखे पाण उथारींदा त अॻिते वधि। हिते हिकु जाइ ते स्टेगनेंट छो थी वियो आहीं, स्टक छो थी वियो आहीं? इन करे हमेशह पंहिंजो ख़ासि पंहिंजे दिमाग़ जी ॻाल्हि ॿुधंदा करियो, बजाए दिलि जी, बजाए जज़्बात जी। पर दिमाग़ जी ॻाल्हि ॿुधंदो त यकीन ॼाणो अव्हांजो दिमाग़ अव्हांखे ॾाढियुनि ज़बरदस्त ॻाल्हियुनि ॾांहुं, ज़बरदस्त रस्तनि ॾांहुं, मंज़िलनि ॾांहुं वठी वेंदो आहे। इन करे कोशिशि करियो त बजाए अव्हां जज़्बात खां कमु वठण जे, जल्दबाज़ीअ खां कमु वठण जे, तकड़ में कमु वठण जे, सब्र सां, इत्मिनान सां, सोच सम्झ, अक़ल, फ़हम ऐं शऊर सां को बि फ़ैसिलो वठंदो त यकीन ॼाणो अव्हां कामयाबी खे छुई सघो था। बहरहाल पाण अॼु हलंदासीं उन टॉपिक ॾांहुं, वैलेंटाइन्स डे, जंहिंखे पाण छुड़वागीअ में न पर पॉज़िटिव ऐं मस्बत पैगाम सां अॼु डिस्कस कंदासीं त कंहिं बि रिश्ते सां मुहबत खे, मुहबत जे इज़हार खे, मुहबत जे इज़हार करण खे कीअं सम्झूं था ऐं इज़हार कीअं करे सघूं था। वरी ॻाल्हि इहा आहे जो हिकिड़ो ॾींहुं मुहबत जे इज़हार जे लाइ मुख़्तस कयो वियो आहे, जेका ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। हस्बैंड वाइफ जो रिलेशन हुजे, ब्रदर सिस्टर जो रिलेशन हुजे ऐं पीउ पुट जो रिलेशन हुजे, अनेक अहिड़ा रिश्ता आहिनि जिन सां पाण मुहबत जो इज़हार करे सघूं था। यकीननि पंहिंजो पाण खे कॾहिं बि नाहे विसारणो, पंहिंजो पाण सां मुहबत ज़रूरु करणी आहे। सो अॼु मूं चाहियो थिए त महिमाननि सां ज़रूरु कचहरी कजे, अहिड़ा महिमान जेके न सिर्फ़ु पंहिंजी ज़ात सां मुहबत कनि था, पर पंहिंजनि रिलेशनशिप्स खे वालदेन सां, ब्रदर सिस्टर सां, घरवारनि सां ऐं पंहिंजी तालीम, फ़न, मंज़िल ऐं कम सां कीअं प्यार कनि था, उन्हनि ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। अॼु असां वटि मौजूदु आहिनि शर्मीन ख़ान, ऐं पाण आउं सम्झां थो त ॾाढियूं ज़बरदस्त फीमेल, जेके मां सम्झां थो त पंहिंजे कम सां त सुञातियूं वञनि थियूं। पाण माइंड साइंसिस एक्सपर्ट्स आहिनि, पाण चऊं त विमेन लीडर, छाकाणि त इलाही सारियूं ट्रेनिंग्स कराइनि थियूं। पाण माशाल्लाह लाइफ कोच आहिनि, मोटिवेशनल स्पीकर आहिनि, ट्रेनर आहिनि, उन्हनि जी पंहिंजी बि कंपनी आहे। अॼु उन्हनि सां पाण ख़ासि ॻाल्हि कंदासीं
त रिश्तन के कीअं निभाए सघिजे थो। अचो त भली कार करियूं शर्मीन खान। शर्मीन, मैं आपको वेलकम करता हूँ। अस्सलाम वालेकुम। कैसे हैं? वालेकुम सलाम, अल्हम्दुलिल्लाह। आप सुनाइए खैरियत मैं से? ठीक हूँ, बहुत शुक्र है। माशाल्लाह। ऑन अ वेरी लाइटर नोट, आपका लाइटर जो कलर है बड़ा अच्छा लग रहा है, आप माशाल्लाह अच्छी लग रही हैं। थैंक यू वेरी मच। मौसम में बहार है तो थोड़ा सा रंग लाना चाहिए ना, जैसे Exact. हमारे जज्बातों में आता है तो कपड़ों में भी आना चाहिए। आना चाहिए। और सेकंड हाँ। ये कि आज तो जज्बातों में भी आने वाला है। हाँ अच्छा शर्मीन, सबसे पहले मैं चाहूंगा आपसे पूछूं कि आप चाय पीती हैं? जी। ओह क्या बात है। तो हमारे सामने मेज़बान चाय भी रखी हुई है, मेज़बान पत्ती का पैक रखा हुआ है। और नाज़रीन, मैं आपको बताता चलूं कि ये सिंध की नंबर 1 चाय है। इसका जायका बहुत ज़बरदस्त और कमाल का जायका है। अगर आप चाहते हैं कि इसी पत्ती को इस पैक को आप अपनी चाय में इस्तेमाल करें तो आपको बहुत अच्छी चाय महसूस होगी, पीने में मज़ा आएगा, आपका दिमाग ज़रूर खुलेगा। और हम हमेशा, मैं यही कहता हूँ कि हम गांव देहात से ताल्लुक़ रखते हैं, जो कि बड़े फ़ख्र की बात है। गांव देहात के जो मौसम हैं वो बहुत कमाल के हैं। कुशादा आपके घर हैं, आपके खेत हैं, आपकी जो ग्रीनरी है वो बड़ी कमाल की है। सुबह जब उठते हैं, सूरज की किरणें आपके चेहरे पे पड़ती हैं तो कमाल का एक व्यू नज़र आ रहा होता है। तो आपने कभी भी मायूस नहीं होना है। हम फ़ख्र करते हैं कि हम गांव देहात से हैं, और मैं समझता हूँ गांव देहात भी आजकल शहरों से कम नहीं है, बिल्कुल मुकाबले पे है, नीच पे है। तो मैं चाहूँगा कि आप ज़रूर मेज़बान पैक को अपनी चाय में इस्तेमाल करें। ख़ासम ख़ास मैं ये भी ज़रूर बोलूँगा, आपके जो आबाओ अजदाद हैं, जो सीनियर सिटीज़न हैं, वो सुबह जैसे ही उठते हैं वो चाहते हैं कि भाई एक कड़क और दमदार चाय का कप मिल जाए ताकि हमारे जो दिमाग है वो बूस्ट कर जाए। तो इसीलिए मैं चाहूँगा कि मेज़बान का पैक अगर आप ख़रीदना चाहते हैं तो ठीक अपने घर के नज़दीक जो भी स्टॉल है वहाँ से ये पैक ख़रीद कीजिए। इसी पैक के अंदर एक कूपन दिया हुआ है, उसमें आप अपना नाम, पता और एड्रेस सारी चीज़ें लिखें, और घर के ही करीब जो एक ड्रॉप बॉक्स लगा हुआ है उसी के अंदर डाल दें। इससे क्या होगा कि आप मेज़बान की तरफ से मिलने वाले बहुत ज़्यादा कीमती इनामात का हिस्सा बन जाइए। बहरहाल हम बढ़ते हैं अपने गेस्ट की तरफ। शर्मीन, आज वैलेंटाइंस डे है, मोहब्बत के इजहार का दिन है। आप इस दिन को और वैलेंटाइंस डे को किस तरह डिफाइन करेंगी? पहले हम इस पे डिस्कस करेंगे, उसके बाद हम आने वाले टॉपिक्स पे। प्लीज़। जो हम मौसम बहार की बात कर रहे थे, मुझे वहाँ शुरू करना है कि खैर हम तो साउथ में रहते हैं और हमारा मौसम, हमें फिर भी अगर गांव में हो ना, हमें 4 मौसम मिल जाते हैं, ठंड भी होती है, बहार भी होता है। और मुझे मौसम बहार सबसे ज़्यादा इसलिए पसंद है क्योंकि सरसों का वक्त होता है। और जब आप जाकर सरसों के खेत देखते हैं ना, मुझे लगता है कि जो भी शहर की परेशानी ना बस वहीं ख़त्म हो जाती है। ऐसा ही है कि ये मेरा फेवरेट टाइम है रोड ट्रिप्स का, कि बस जाएँ और सरसों देख के आ जाएँ, ठीक है। तो जब कुदरत के अंदर ही इतने रंग होते हैं ना, तो इंसान के अंदर जब हम प्यार में होते हैं ना तो सारे रंग वैसे ही 3D HD हो जाते हैं। तो एक लेट्स से एक केमिकल तौर पे हमें वैसे ही ज़िंदगी से ज़्यादा प्यार हुआ होता है बाहर में। तो जिसकी वजह से स्टेटिस्टिकली दुनिया भर में सबसे ज़्यादा बच्चे बाहर से 9 महीने बाद पैदा होते हैं। और शादियाँ भी पुराने ज़माने में शादियाँ भी बाहर में होती थी। तो ये सब कुछ देख के जो वेस्टर्न एक वो है जो हम सुनते हैं, एक वेस्टर्न कहानी भी है कि वैलेंटाइंस डे क्यों था और किस तरह हुआ, मगर वो उसकी नेचुरल रीज़न ये है। तो डेफिनेशन ये है कि एक वक्त है जब हम अपने बारे में अच्छा फील कर रहे हैं, मौसम भी अच्छा है, बाहर भी अच्छा है, अंदर भी अच्छा है, तो हम, क्योंकि हमें अपने आप से प्यार हुआ होता है और ज़िंदगी से प्यार हुआ होता है, हम उसको शेयर करना चाहते हैं लोगों के साथ। बिल्कुल ठीक। अच्छा शर्मीन, मुझे ये बताइए, ख़ासम ख़ास हम इस दिन के ऊपर ख़ास तौर पर हम रोमानवी मोहब्बत का ही इजहार करना चाहते हैं। क्या आप समझती हैं कि एक सेल्फ़ लव भी एक चीज़ है, रिश्तों को बहुत अच्छे तरीके से निभाना भी एक चीज़ है? इसके बारे में आपका क्या ख्याल? ख़ासम ख़ास जो नौजवान हैं, हमारी जो यूथ है बड़ा एक्साइटेड होती है, वो फूल लेकर घूम रहे होते हैं, वो अपने जो रिलेशनशिप्स में होते हैं वो कहते हैं कि भाई हम यहाँ जाएंगे, यहाँ जाएंगे, इस तरह के सेलिब्रेट करेंगे, हम आउट ऑफ बॉक्स चले, मतलब आउट ऑफ लिमिट्स भी चीज़ें कर लेते हैं। हाँ। इसके बारे में आपका क्या? मैं सबसे पहले प्रोडक्ट प्लेसमेंट करूँगी कि आपके घर में मेज़बान चाय बनती है? बिल्कुल मिलती है। हाँ, तो पहले आप अपने घर में पियेंगे ना, फिर आप जाकर इतने ज़्यादा लोगों को बताएंगे। Exactly.
उसी तरह अगर हम अपने आप से प्यार नहीं करते तो हम दुनिया में कौन सा प्यार अरे बांटेंगे? वाह, क्या बात है, क्या बात ठीक है, क्या तो सबसे पहले अपने आप से प्यार करना बहुत ज़रूरी होता है, अपने आप को समझना। अगर आपको नहीं पता कि मुझे चाय पसंद है या कॉफ़ी, या मुझे दाल पसंद है या लोबिया, ठीक है, तो आप किसी और को किस तरह बता सकते हैं कि मुझे इस टाइप का प्यार चाहिए? ठीक है, और जब हम किसी से प्यार करते हैं, बेशक वो हमारे पेरेंट्स हो, हमारे भाई बहन हो, हमें पता होता है ना कि इसकी सबसे पसंदीदा चीज़ ये है, इसको यहाँ जाना पसंद है, अगर मैं ये करूँगी तो वो खुश हो जाएगी या हो जाएगा, ठीक है। तो उसी तरह सबसे पहले अपने आप के अंदर झांकना, वो हमें अपने बारे में समझना बहुत ज़रूरी होता है। बिल्कुल। एक तो हमें अपने आप के बारे में समझना ज़रूरी होता है, दूसरा ये कि जिन्होंने जिनकी वजह से यहाँ पे हमारा जन्म हुआ है, ऑब्वियसली अल्लाह पाक हमारे जो क्रिएटर हैं, उसके बाद जो पेरेंट्स हैं जिनकी वजह से हम यहाँ पे आए हैं, हमें उनका रिलेशन और उनके एहसास को भी समझना चाहिए। 100%। मैं समझता हूँ इस दिन हमें एक मौका मिलता है कि हम अपने वालिदैन से मोहब्बत का इजहार करें। 100%। अच्छा शर्मीन, मुझे ये बताइए कि आप अपने आप से कितनी मोहब्बत करती हैं? देखिए, मुझे लगता है कि मोहब्बत जो है ना, वो एक स्टैंडर्ड है। आप ये नहीं कह सकते कि आज मैं कम मोहब्बत करती हूँ, आज मैं ज़्यादा मोहब्बत करती हूँ। मगर होता क्या है, आज मैं थोड़े अपने आप से गुस्से में हूँ और आज मैं अपने आप से बहुत खुश हूँ। जिस तरह किसी भी रिलेशनशिप में आप अपनी अम्मी से प्यार करना नहीं छोड़ते, मगर कुछ ऐसी ज़िंदगी में वक्त आता है कि शायद चिढ़ ज़्यादा हो, अम्मी आप नहीं समझेंगी, अच्छा अम्मी छोड़ने पढ़ाई कर रही हूँ, ठीक है, मगर मोहब्बत तो कहीं नहीं जाती। तो मैं बेतहाशा मोहब्बत करती हूँ अपने आप से। कभी कभार गुस्सा भी हो जाती है, मगर वो नॉर्मल है। हाँ, गुस्सा नॉर्मल है, बिल्कुल ठीक है। अच्छा, अपना एहतसाब करना भी मैं समझता हूँ प्यार के दायरे में आता है, अपनी मोहब्बत से दायरे में आता है, और वो अपना एहतसाब वही चीज़ है वो कि किसी और तरीके से हमें अपने आप की तरफ लेकर जाना चाहते हैं। अपना एहतसाब कितना करती हैं आप? रोज़ाना? हाँ, आई थिंक फ़र्क ये आया है जैसे मैं बड़ी हुई हूँ कि वो टोनैलिटी चेंज हो गई है। एक होता है ना, जैसे आप सड़क पे जा रहे होते हैं, गाड़ी मार दी या कोई सिग्नल तोड़ दिया, क्या कर रहे हो, और 4 गालियाँ दे दी, वो भी एहतसाब होता है। और अगर आप कहें कि प्लीज़ यहाँ हो जाए, मैंने यहाँ जाना है, वो भी एहतसाब होता है। ठीक है, तो जैसे आप अपनी गुफ्तगू का टोन अपने आप के साथ चेंज करते हैं ना, आपका रिश्ता अपने आप के साथ भी बेहतर होता है और औरों के साथ। अच्छा शर्मीन, बीइंग अ ट्रेनर, आप क्या कहना चाहेंगी इस मॉडर्न दौर में, ख़ास तौर पर डिजिटल दौर में रिलेशनशिप्स को निभाना कितना मुश्किल हो गया है? आई थिंक आजकल के दौर में एक तो हम फिल्में देख के ना सीखते हैं कि जैसे लड़का लड़की साथ हो ना, मूवी ख़त्म। तो लोगों को लगता है कि सारी मेहनत जो है ना बस उस पॉइंट तक है, मगर जो शादी होती है या जो रिश्ता होता है उसको निभाने के लिए इट्स अ फुल टाइम जॉब। आपने रोज़ काम करना, आपने रोज़ अपनी रिलेशनशिप को कुछ देना है, इन्वेस्ट करना है। क्योंकि जैसे एक मिसाल देती हूँ, आपके जो पेरेंट्स हैं या भाई बहन हैं, उनके साथ जो रिश्ता है ना, वो तो सालों का रिश्ता है। ठीक है, अगर आपके अब कोई नया रिलेशनशिप आए, बॉस आए, न्यू दोस्त आए, या कोई बेगम या हस्बैंड आए, ठीक है, वो रिलेशनशिप आपने बनाना पड़ता है और उसके लिए रोज़ इन्वेस्ट करना, रोज़ पूछना, अच्छा आपको क्या पसंद, आज आपको क्या पसंद है, बचपन में आपको कैंडी पसंद थी, शायद आज चाय पसंद है, राइट। तो हम भी तो रोज़ चेंज करते हैं, तो वो रोज़ गुफ्तगू करना एंड मीनिंगफुल गुफ्तगू करना, दही लाओ डबल रोटी लाओ के आगे बहुत ज़रूरी होता है। एग्जैक्टली। शर्मीन, मैं समझता हूँ इस जो डिजिटल दौर में हम रील्स देख रहे होते हैं, शॉर्ट्स देख रहे होते हैं, डिफरेंट लोगों के जो लाइफ स्टाइल देख रहे होते हैं, हस्बैंड वाइफ की एक्सपेक्टेशंस या बच्चों की अपने पेरेंट्स से एक्सपेक्टेशंस, भाइयों की बहनों से, बहनों की भाइयों से एक्सपेक्टेशंस, मैं समझता हूँ बहुत ज़्यादा चली गई हैं। जो चीज़ें हम अफोर्ड नहीं कर सकते, वो बेशक फाइनेंस में हो, वो बेशक मटीरियलिस्टिक चीज़ों में हो, वो बेशक दिखावे में हो, इस वजह से भी आजकल हमारे जो रिलेशंस हैं वो बड़ा सफ़र करें। इसके बारे में आप क्या कहते हैं? मैं इसका एक ख़ुलासा करूँगी। आप ठीक कह रहे हैं, और ख़ुलासे में मैं कहूँगी कि जहाँ एक्सपेक्टेशन आ जाती है ना, वहाँ रिश्ता ख़त्म हो जाता है। ठीक है, क्योंकि एक्सपेक्टेशन अगर ये है कि कोई मेरे लिए चांद तारे लाएगा, या एक्सपेक्टेशन ये है कि मुझे जेवर मिलेंगे या जो भी मिलेगा, ठीक है, मुझे रोज़ कोई कॉम्प्लीमेंट देगा, मगर जहाँ एक्सपेक्टेशन होगी तो अगर नहीं मिलेगा ना, आपकी
فوراً کنفرم ڈسپوائنٹمنٹ ہے. جہاں ایکسپیکٹیشن نہیں ہوگی اور آپ کو وہ کمپلیمنٹ ملے یا کوئی چیز ملے تو آپ کو خوشی ملے گی. بالکل ٹھیک ہے, کیونکہ وہ بونس ہو جاتا ہے, وہ ایک نارمل چیز نہیں ہوتی. اگر آپ نے کہا کہ زیور ملے گا تو میں خوش ہوں گی, تو جب تک زیور نہیں ملے, زیور ملے گا آپ بولیں گے ہاں اس میں کیا بڑی بات ہے, آپ بولیں گے مجھے تو محل چاہیے. ٹھیک ہے, تو ایکسپیکٹیشن نہیں ہونی چاہیے. بالکل ٹھیک. ایکسپیکٹیشنس کے سوا کے علاوہ ہی ایک پیور ریلیشن چل سکتا ہے. ایک بات اور بھی ہے میرے ذہن میں کہ ہم روزانہ لڑائی اور جھگڑے میں ہی دن, ہفتے, مہینے گزار دیتے ہیں, لیکن یہ احساس نہیں ہوتا کہ یار جو ہمارا پیور ایک ریلیشن ہے وہ ڈسٹرب ہو رہا ہے, اس کو ہم نے مینٹین کرنا ہے. اس کو مینٹین کرنے کے لیے اس طرح کی چھوٹی چھوٹی باتوں کو ہم نے اگنور کرنا ہے. اگنورینس آپ کی پرسنالٹی میں کتنی ہے میں آپ سے پوچھوں گا, لیکن چھوٹے سے بریک کے بعد. ناظرین آپ نے جانا کہیں بھی نہیں رہنا ہے, ہمارے ساتھ ملتے ہیں ایک چھوٹے سے بریک کے بعد. ویلکم بیک ناظرین, ایک ریڈی سائیے کھاں پوئی ہماری خدمت میں حاضر رہی ہوں. دوستو پان گال پہ کیسی ویلنٹائنس ڈے حوالے सां ऐं वैलेंटाइंस डे जो मक़सदु आहे प्यार ऐं मुहबत जे इज़हार जो ॾींहुं. ऐं न सिर्फ़ु पाण इन खे रोमानवी मुहबत ताईं महदूद रखंदासीं, पर इलाही सारा ॿिया रिलेशन्स आहिनि जिन सां पाण भेटा बि ॾेई सघूं था, उन्हनि सां इज़हार बि करे सघूं था. ऐं इन ॾींहं ते असांखे महसूसु थींदो आहे, असांखे यादि वरी इहा ईंदी आहे त बाबा प्यार ऐं मुहबत न सिर्फ़ु रोमानवी ताईं महदूद आहे, पंहिंजो पाण सां मुहबत बि हिकिड़ी शइ आहे. सो बहरहाल अॼु ज़बरदस्त महिमान मूंसां गॾु मौजूदु आहिनि. शर्मीन सां त पंहिंजी ॻाल्हि ॿोल पहिरियां बि हले पई, पर पाण चाहींदासीं त उन्हनि महिमाननि खे बि ज़रूरु शरीक कजे जेके महिमान न सिर्फ़ु पंहिंजो पाण सां मुहबत कनि था, पंहिंजे माशरे सां मुहबत कनि था, पंहिंजनि ॿारनि सां मुहबत कनि था, पर नेचर सां मुहबत कनि था, लिखणियुनि पढ़नि सां मुहबत कनि था, शाइरनि अदीबनि सां, असांजे सिंध जे असासनि सां मुहबत कनि था. सो अॼु ज़बरदस्त महिमान असां सां गॾु मौजूदु आहिनि जेके आऊं सम्झां थो कंहिं बि तारीफ़ जो मोहताज कोन आहिनि. माशाल्लाह पाण डाइवर्सिफाइड ऐं वर्सटाइल पर्सनैलिटी जो मालिक आहिनि ऐं डिफरेंट शयूं कनि पियूं एट द मोमेंट. आऊं सम्झां थो उन्हनि खे ख़राज तहसीन पेश करणु इहो असांजो फ़र्ज़ु आहे. मैडम आबदा गांगरो साहिबा असां सां गॾु पाण मौजूदु आहिनि. पाण लेखक आहिनि, प्रोफेसर आहिनि, सिंधी अदबी संगत में माशाल्लाह ॾाढो एक्टिव रोल अदा कनि थियूं, ऐं पाण राइटर आहिनि. उन्हनि जी जेका ॿारनि जी तरबियत आहे उहा ॾाढी ज़बरदस्त ऐं कमाल जी तरबियत कनि थियूं. ख़ासि ख़ासि हिकिड़ी ॻाल्हि आउं चवंदो हलंदुसि त शाइरीअ सां तमामु घणो लॻाव आहे. पाण राइटर बि आहिनि ऐं इन खां अलावा बि शेख अयाज़ ते बि ॾाढो ज़बरदस्त ऐं कमाल जो कमु थियलु आहे. आउं उन्हनि खे बग़ैर कंहिं ड्रेग जे ॻाल्हि जे पंहिंजे प्रोग्राम में तहे दिलि सां भलीकार करणु चाहींदुसि. मैडम अव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां क़दम भरे आया. मोहबतूं अव्हांजूं. तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां हिन मोहबतनि भरे ॾींहं ते यादि कयो ऐं गॾिजी करे ऐं पंहिंजी पंहिंजी दिलि जी ॻाल्हि करण जो मौक़ो. बिल्कुलु. ऐं शर्मीन जी ॻाल्हि सां मां एडिंग कंदुसि, माशाल्लाह अव्हांजो ड्रेस ॾाढो सुठो पियो लॻे. ऐं सम्झां थो इन डे जे हवाले सां अॼु ॾाढो फिट आहे. ऐसा ही है शर्मीन, बहुत अच्छी लगे. थैंक यू. माशाल्लाह. अच्छा शर्मीन, हम शॉर्टली चाहेंगे कि जो आपसे सवाल किया था, इग्नोरेंस आपकी ज़िंदगी में कितना मुफीद साबित होता है, कितना इम्पोर्टेंट होता है और आपकी शख्सियत में कितना है? फिर मैं मैडम की तरफ आऊँ. मैं इसको ज्वाइन करूँगी. इससे पहले हम एक्सपेक्टेशंस की बात कर रहे थे. एक्सपेक्टेशंस हमें नहीं रखनी चाहिए और कुछ चीज़ें इग्नोर करनी चाहिए. बिल्कुल ठीक कह रहे हैं. और दोनों चीज़ों को करने के लिए कम्युनिकेशन बहुत ज़रूरी है. अगर मुझे कोई चीज़ पसंद नहीं है तो वो बताएं. और एक मेरी टीचर थी, उन्होंने बहुत अच्छी चीज़ बोली थी, आपने रिलेशनशिप में फूल चाहिए, आप बोले मुझे फूल चाहिए. आपको कुछ चाहिए, आप बोले. ये एक्सपेक्ट नहीं करें कि किसी को वही आ जाएगी कि किसी को कोई चीज़ चाहिए. क्योंकि हमें लगता है ये इंसान मेरे से मोहब्बत करता है तो उसे पता होना चाहिए, किसी को पता नहीं होता. और जब हम कम्युनिकेट करते हैं तो फिर उसके अंदर ना हम ये भी बता सकते हैं कि ये टोन मुझे नहीं पसंद, ये टोन मुझे पसंद है. और ऐसी चीज़ों से क्या होता है, हमारी बर्दाश्त भी बढ़ जाती है कि चलो पहली दफ़ा हुआ है, दूसरी दफ़ा हुआ है. आप अपने बैटल्स चूज करते हैं कि ये लड़ने वाली बात नहीं है, चलो आज आपका दिन बुरा है, कल मेरा दिन बुरा है, जो भी है. एंड तीसरी चीज़ आप बाद में कम्युनिकेट कर सकते हैं कि अगली दफ़ा मेरे से इस तरह बात नहीं कीजिएगा, हम ऐसे भी रिजॉल्व कर सकते हैं. बिल्कुल. और सेकंड, हमेशा हम कहते हैं कि भाई कॉन्फ्लिक्ट का जो हल है ना वो टेबल टॉक है. टेबल टॉक भी करना चाहिए. मैडम आऊं चाहींदुसि तव्हां खां ज़रूरु पुछां, वैलेंटाइंस डे जो मक़सदु ऐं इन खे अव्हां कीअं डिफाइन कंदियूं,
इन ते बि अव्हांजो तबसरो मूंखे घुरिबल हूंदो, ऐं इन खां अलावा बि अव्हांजो छा तरीक़ेकार हूंदो आहे वैलेंटाइंस डे खे कीअं तव्हां सेलिब्रेट कंदा आहियो प्लीज़? ॾिसो, ही आम तौर ते जेको सम्झो वञे थो त मोहबतुनि जो आलमी ॾींहुं जी। आहे। सॼी दुनिया हिनखे मोहबतुनि वंडण जे लाइ मल्हाईंदी आहे, ऐं असां बि मल्हाईंदा आहियूं। असां बि पंहिंजे ॿारनि सां गॾिजी किथे कोशिशि कंदा आहियूं त किथे सुठी जाइ ते वञी करे खाधो खाइजे। हूअं त सुठी घर खां वधीक का सुठी जाइ हूंदी कान्हे का, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे घणियूं जायूं आहिनि। ऐं उन खां पोइ वरी ईअं आहे त हिक ॿिए खे विश बि कंदा आहियूं। ऐं यानी मां सम्झां थी त हीउ ॾींहुं जेको आहे हिकिड़ो सुठो मूड खणी ईंदो आहे। तव्हां मल्हायो या न मल्हायो, जॾहिं तव्हांखे ख़बर हुजे त हीउ हिकिड़ो मोहबतुनि वंडण जो ॾींहुं आहे, हीउ हिकिड़ो मुस्कुराहटुनि वंडण जो ॾींहुं आहे, हीउ हिक ॿिए सां हिक ॿिए खे अहमियत ॾियण जो ऐं हिक ॿिए सां गॾु गुज़ारण जो, हिक ॿिए सां हिक ॿिए जा विछा विसारण जो हिकिड़ो ॾींहुं आहे। त तव्हां मल्हायो या न मल्हायो, तव्हांजे अंदर में उहो ॾींहुं मल्हाइजी रहियो। सो उहो मां सम्झां थी त हीउ हिकिड़ो बहितरु ॾींहुं आहे जेको असां इंसान ॾाढो हींअर मुश्किलातुनि में चइनी पासनि खां विकोड़ियल आहे। माण्हू ॾाढो उदास आहे। माहौलियाती मामला आहिनि, समाजी मामला आहिनि, मुआशी मामला आहिनि, उन्हनि में एॾो घिरियल आहे माण्हू जो माण्हू बसि चिकताण में आहे। मोहबतुनि करण जो वक़्तु ई नथो मिले। ऐं ॿियो त वरी जदीद टेक्नोलॉजीअ में जेको इंडिविजुअलिज़म में जो शिकार थी वियो आहे माण्हू, हर को माण्हू पंहिंजे पाण में मगन आहे। 4 माण्हू वेठा आहिनि पर हर को माण्हू हिक ॿिए सां न आहे, पंहिंजी ॿी दुनिया में आहे, सॼी दुनिया सां कनेक्टेड आहे पर अलॻि। त उते उहो मोहबतुनि में ॾार अची था वञनि। तव्हांजी ज़माने सां मोहबत हुजे पर आम्हूं साम्हूं वारे सां न आहे। त मां सम्झां थी हीउ ॾींहुं जॾहिं मल्हाइजे थो त पोइ माण्हूअ में हिकिड़ी तब्दीली अची वञे थी। ऐं पहिरियां त इहो हूंदो हुयो त दुनिया मल्हाईंदी, असांखे ख़बर न हूंदी हुई। मल्हाइबो त ज़ाहिर आहे 3 सदी ईस्वीअ खां वठी करे वञे थो, पर हाणे हींअर ॾिसो 2025 आहियूं त हींअर इहो झर जंग में बि मशहूरु थी वियो आहे। ॻोठनि में बि ॿियो कुझु बि न आहे त ॻोठाणियूं हारियाणियूं ऐं इहे जेके लाहियारियूं मायूं, इन्हनि खे बि ख़बर आहे त अॼु मोहबतनि जो ॾींहुं आहे। उहे जेके ॿनियुनि में गाह कनि थियूं, उन्हनि खे बि ख़बर आहे त अॼु मोहबतनि वंडण जो ॾींहुं आहे, भला को भत सुठो पचायूं। यानी इहा पॉज़िटिविटी आहे जेका फैलिजे थी अहिड़े क़िस्म जे ॾींहंनि मल्हाइण सां। सो मां सम्झां थी बिल्कुलु। अच्छा मैडम, मां थोड़ी देरि पहिरियां शर्मीन खां बि इहो पुछो त ख़ासि तौर ते यंगस्टर्स असांजा इन शइ में, इन ॻाल्हियुनि में ॾाढा इन्वॉल्व हुजनि था, ऐं इन वैलेंटाइंस डे खे सिर्फ़ु महज़ हिकिड़ो रोमानवी मोहबत जे इज़हार खे सम्झनि था। पर छा इन ई ॾींहं ते असां पंहिंजनि वॾनि सां, पंहिंजे वालिदैन सां, पंहिंजनि भाइरनि भेनरुनि सां, पंहिंजो पाण सां, पंहिंजी मंज़िल सां मोहबत जो इज़हार करे सघूं? बिल्कुलु करे सघूं था, बिल्कुलु करे सघूं था। मां सुबुह ई हिकिड़ी शइ ॾिसां पई, तव्हां सां थोरो वंडींदमि त हीउ जेको ॾींहुं मल्हायो वियो आहे सेंट वैलेंटाइन जे ॾींहं ते, त सेंट वैलेंटाइन खे उन ॾींहुं मारियो वियो हो 14 फेबररी ते। हा, त उहो उनजी कहाणी इहा आहे त हू जेको आहे सो मज़हबी प्रीस्ट हुयो, उन्हनि जो मज़हबी अॻवान हुयो, ऐं ही रोमन कैथलिक्स वारो ज़मानो आहे जंहिं में हुनखे, अच्छा उन में हिकिड़ो उन्हनि जो जेको बादशाह हो उहो थोरो मज़हब खां थोरो परते हुयो। त हुनजो हुकुम इहो हुयो त जेके माण्हू सोल्जर्स आहिनि या जेके विढ़नि था या कनि था, त उहे शादियूं न कनि। उन्हनि जे लाइ स्ट्रिक्ट इहे इंस्ट्रक्शंस हुया त उहे शादियूं न कंदा। अच्छा। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हिकिड़ो जीवन ज़िंदगीअ जो हिकिड़ो अहम मामिलो आहे, ऐं उन में उन खां माण्हुनि खे महरूम रखियो वञे, उन्हनि जी ज़िंदगीअ खे स्पेसिफाइड कयो वञे। जीअं हिननि में मॉन्क्स में ईअं आहे त हू जेको रिलीजन में वेंदा, क्रिश्चियनिटी में आहे त हू जेके वेंदा त नन्स ऐं फादर्स इहे शादियूं न कंदा आहिनि। त अहिड़े तरीक़े सां हू मज़हबी लिहाज़ खां एॾो घणो न हो, एंटी रिलीजियस हुयो घणो, पर हुन इहो चयो त जेके सोल्जर्स आहिनि उहे शादियूं न कंदा। हाणे ही जेको आहे सो ही प्रीस्ट हुयो, मज़हबी अॻवान। पोइ हिनखे माण्हुनि सां हिन लिक छप में माण्हुनि जूं शादियूं कराइण शुरू कयूं। त उहे माण्हू जेके रेस्ट्रिक्टेड हुया किंग जे हवाले सां, किंग
जे पारां, त हिननि चयो त इहे माण्हू शादियूं कनि, पोइ उहा ज़ाहिर ॻाल्हि थी, हुन जे सज़ा में हिनखे जेल मोकिलियो वियो। अच्छा अच्छा। त हाणे उते वरी पोइ हिनजे वरी जेलर जी जेका धीउ आहे उनखे हिन सुठा सुठा प्यारा भरा मैसेजिस मोकिलींदो हो ऐं मोकिलींदो फ्रॉम वैलेंटाइन्स। हाणे हीउ जेको असांखे हिक ॿिए खे न्यापे मोकिलण वारो जेको तसलसल आहे उहो उन जेको सेंट वैलेंटाइन हुयो उहो जेको पंहिंजी हुनखे मोकिलींदो हुयो छोकिरीअ खे। हाणे उहा हुनजी महबूबा हुई या न, पर बहरहाल मोहबत छा आहे, मां चवंदी आहियां त मोहबत रुॻो ईअं न आहे त तव्हां पंहिंजे महबूब सां था मोहबत कयो। मोहबत तव्हां एक्सट्रीम रिस्पेक्ट खे, मां मुंहिंजो ख़्यालु आहे त एक्सट्रीमली एक्सट्रीम जेकॾहिं रिस्पेक्ट तव्हां चओ, इंतिहा कंहिं एहतराम जी उहा मोहबत आहे। त हाणे उहो एहतराम जो थी सघे थो। सो उहो उन खां पोइ वरी उन ई ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हू जॾहिं जेल में हुयो त उनखे वरी मारायो वियो उन जी साॻी तव्हां अगेंस्ट विया हो किंग जी। उहो 14 अप्रैल जो, उहो 14 फेबरवरी जो। अच्छा, इन जे पास्ट में वरी जॾहिं असां वञूं था त यूनानी देवताउनि में हिकिड़ो देवता हो हुननि जो ल्यूकस ईअं करे हुनजो कुझु नालो, त उहो ज़रखेज़ीअ जो देवता हो। ज़रखेज़ी ऐं ख़ुशहालीअ जो देवता हो। हाणे उहो उन जो जेको देवता जो जे लाइ जेको हुननि जो ॾिणु हूंदो हुयो, उन्हनि जो पंहिंजो रिलीजियसली जेको ॾिणु हूंदो हुयो उहो 3 ॾींहं मल्हाइबो हुयो। 13, 14, 15 इहे 3 ॾींहं हुननि जो उहो रिलीजियस जेको बि हुननि जो हूंदो हुयो त माण्हू पटियूं ॿधंदा, पटियूं हणंदा जीअं स्ट्राइप्स जेके हणनि था, ऐं उन खां पोइ जानवरनि जी कुर्बानी कई वेंदी हुई ऐं उन जानवर घास ॿकरियुनि जी कुर्बानी कई वेंदी हुई ऐं उन्हनि जो जेको रतु आहे उहो जेको देवता ठाहियो वेंदो उनजे निड़ खे हयो वेंदो हुयो ऐं पोइ खीर में कपह ॿोड़े करे उन रत खे साफ़ु कयो वेंदो हो त उन सां उहो देवता ख़ुशि थिए। हाणे जेको पिंक कलर अचे थो न, उहो जेकॾहिं रत ऐं खीर खे तव्हां मिलायो त उहो गुलाबी रंग थो थी वञे, गुलाबी रंग थो थी वञे, त उन सां उहो देवता हुननि जो ख़ुशि थींदो हुयो। त इहो हिकिड़ो पस मंज़र इहो बि ॿुधाइनि था, इतफ़ाक़ आहे त उहो 13, 14, 15 ते उहो हुननि जो ॾिणु हूंदो हुयो देवता खे ख़ुशि करण जो। ऐं किंग इहो जेको ही आहे सेंट वैलेंटाइन्स जी जेको वफ़ात जो ॾींहुं आहे इहो बि 14 आहे। सो उन कंटिन्यूटी में बि के इनखे चवनि था। सो हाणे जेकॾहिं इन कंटिन्यूटी खे असां जेकॾहिं सम्झूं था त असां ॾिसूं त हाणे उहो त हुननि जो कहिड़ो बि अक़ीदो हुयो, कहिड़े बि अक़ीदे ते हू कुर्बानियूं कनि पिया या रत वहाइनि पिया या कुझु हुयो, उन्हनि सां असां अग्रीड हुजूं या न, पर हिकिड़ी ॻाल्हि असां सम्झी सघूं था त उहो ज़रखेज़ीअ जो देवता, उहो ख़ुशहालीअ जो देवता, उहो ख़ुशीअ जो देवता, उहो सॼो जेको इंटायर जेको सॼो मामिलो थिए पियो उहो हिकिड़ी ख़ुशहालीअ जे लाइ हूंदो हो। ऐं उहो औरतुनि खे उहो जेको हुनजी जेके ॿकरियूं जिन खे कुर्बान कंदा त उन्हनि जे खलनि सां औरतुनि खे छड़ियूं करे जीअं फटकनि वांगुरु ईअं हणंदा हुआ, त औरत बि ज़ाहिर आहे फर्टिलिटी जो हिकिड़ो आहे सिंबल, त उहो उन्हनि खे इहो त इहो सुठो हिकिड़ो नस्ल पैदा थिए। त इन हवाले सां जेकॾहिं असां इनखे थोरो थोरो सम्झूं त मां सम्झां थी त हीउ अमन सां मोहबत जो ॾींहुं आहे, हीउ ख़ुशहालीअ सां मोहबत जो ॾींहुं आहे, हीउ ख़ुशियुनि सां मोहबत जो ॾींहुं आहे। ख़ुशियूं रुॻो असां ईअं चवंदा आहियूं असां वटि ख़ुशियूं रुॻो उहो मल्हाईंदो आहे जंहिंजी ख़ुशी हूंदी आहे, ॿिया न ते ख़ुशि न थींदा आहिनि, पर हीउ जॾहिं असां ॿियनि जे ख़ुशियुनि में ख़ुशि थियण जो ॾींहुं आहे। ऐं ज़रखेज़ी त ज़ाहिर आहे ख़ुशहालीअ जी अलामत आहे। ऐं मां सम्झां थी त हे मुंहिंजो जेको ग्रीन कलर आहे ज़रखेज़ीअ जी अलामत आहे, थोरो थोरो हिन पासे। एग्ज़ैक्टली न, इहा ॻाल्हि तव्हांजी 100+ साॻी सही आहे। शर्मीन बि इहा ई ॻाल्हि कई आहे, साॻी ॻाल्हि जेका वरजाई आहे ऐं ॾाढो सुठो आहे, बल्कि मूंखे बि अॼु ग्रीन पाइणु घुरिजे हा। सो बहरहाल नाज़रीन, पाण हिन ख़ूबसूरत ॻाल्हि ते वठंदासीं हिकिड़ी ज़बरदस्त ब्रेक खां पोइ अव्हां सां वरी मुलाक़ात थी। स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। वेलकम बैक नाज़रीन, हिकिड़ी नंढी साईअ खां पोइ अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। पाण अॼु छंछर जे ॾींहं ते मुलाक़ात करियूं पिया, आई मीन ऑनलाइन पाण ॻाल्हि ॿोल करियूं पिया, टीवी वसीले असांखे ॾिसो पिया। मेज़बान पति बि असांजे साम्हूं रखियलु आहे ऐं आउं सम्झां थो सुबुह जो वक़्तु आहे, अव्हां ज़रूरु चांहि पीअंदा हूंदा, पर चांहि में अगरि मेज़बान पति जो इस्तेमालु थी वञे त ॾाढो कमाल थी वेंदो, छाकाणि त अव्हांजी चांहि ॾाढी दमदार, ज़ाइक़ेदार ऐं बहितरीनु चांहि थी वेंदी ऐं अव्हांजो दिमाग़ तंदुरुस्त थी वेंदो। सो अॼु पाण ॻाल्हायूं पिया त रिश्तनि खे कीअं तंदुरुस्त बणाए सघूं था, सिहत याब रिश्ता किए गुजारे सकूँ था। शर्मिन, मैं आपसे पूछना चाहूँगा कि
ایک اچھے ریلیشن کو نبھانے کے لیے یا اچھا ریلیشن مینٹین کرنے کے لیے ٹرسٹ اور رسپیکٹ کا کیا کردار ہے پلیز؟ ہمیں پڑھایا جاتا ہے اور جہاں تک میں نے بھی اپنی ایکسپیرینس میں دیکھا ہے کسی بھی ریلیشن شپ کی 3 بنیادیں ہوتی ہیں، ٹرسٹ، ریلیشن شپ، کمیونیکیشن. ٹھیک ہے. کمیونیکیشن وہ لیٹس سے وہ ٹول ہے جس سے وہ ریلیشن شپ قائم ہوتی ہے، جس سے وہ کنیکشن بنتی ہے. ابھی آپ نے بھی ایک بات کی تھی بریک سے پہلے کہ لوگ جو ہے نا کنیکشن نہیں ہوتی، وہ اپنے فونوں میں لگے رہتے ہیں. اور اس سے مجھے ایک بات یاد آئی تھی کہ میرے ایک ٹیچر ہوتے تھے جنہوں نے کہا تھا کہ دا آرٹ آف کانورسیشن، گفتگو کا جو فن ہے نا وہ اس دنیا میں ختم ہو رہا ہے. اگر ہمیں کسی سے گفتگو نہیں کرنی آئے گی تو ہم وہ کنیکشن کس طرح بنائیں گے؟ جب وہ کنیکشن ہوتی ہے نا تو پھر وہ رسپیکٹ آتا ہے. کیونکہ جیسے ابھی ہم یہاں بریک میں باتیں کر رہے تھے، ٹھیک ہے، میں آپ کی اتنی عزت کرتی ہوں، ٹھیک ہے، کیونکہ آپ اتنی کول ہیں کہ 5 منٹ مجھے پتہ چل گیا کہ واو آپ کے کتنے تجربے ہیں اس دنیا میں. ٹھیک ہے. اب اور جس طرح آپ نے کہا کہ محبت کیا ہوتی ہے، ایک ایکسٹریم لیول آف رسپیکٹ. ٹھیک ہے. تو رسپیکٹ تو بہت ضروری ہے ریلیشن شپ میں، اور ٹرسٹ ضروری ہے، کیونکہ اگر مجھے لگے گا کہ آپ میرے سے جھوٹ بول رہے ہیں تو وہیں ریلیشن شپ ختم نا، پھر میں آپ سے بات کیوں کروں گی؟ بالکل ایسا ہے، ٹھیک کہہ رہی ہیں. ٹرسٹ اور رسپیکٹ ہی وہ فیکٹر ہیں جو ہمارے ریلیشن کو بہت اچھے سے لے کر چل سکتے ہیں. میڈم تव्हां سمجھو थियूं त असां इन वैलेंटाइन्स डे खे ईअं ई सेलिब्रेट करे सघूं था जॾहिं पाण ईद जे ॾींहं ते फैमिलीज़ गॾिजी वेहंदा आहियूं, हिक ॿिए खे दावतूं कंदा आहियूं या प्यार मोहबत जो इज़हार कंदा आहियूं, फील कराईंदा आहियूं त वाकई रिलेशनशिप्स सां ई इहे ईदूं आहिनि, ख़ुशियूं आहिनि. छा सम्झो थियूं वैलेंटाइन्स डे जे ॾींहं ते बि असां फैमिलीज़ गॾिजी वेही सघूं था? बिल्कुलु, छो न गॾिजी वेहिजे. छो जो जॾहिं असां इन खे हिकिड़ी जाइ ते स्पेसिफिक नथा कयूं त हिकिड़े महबूब जे रिश्ते में नाहे, इन खे असां मोहबत खे वसी कयूं त पोइ मोहबत जी वसत शुरू त तव्हांजी फैमिली खां थींदी आहे न. ऐं फैमिलीज़ उहा ई ॻाल्हि कईसीं त जॾहिं परे परे आहियूं, पंहिंजे कमनि में कारनि में मसरूफ़ आहियूं, ऐं ईद जो बि छा मक़सदु हूंदो आहे त तव्हां सभु गॾिजी करे मिलो, सभु पंहिंजूं मसरूफ़ियतूं कढी करे ऐं ख़ुशि थी हिक ॿिए सां मिलो. त हिननि हे जेके नंढा नंढा ॾींहं आहिनि उन्हनि खे बि असांखे ईअं मल्हाइणु खपे, पंहिंजे दोस्तनि सां मिलणु खपे, पंहिंजे पाड़े वारनि सां मिलणु खपे, पंहिंजा जेके तव्हांजा रिश्तेदार आहिनि. ऐं मां वॾी इहा ॻाल्हि कंदमि, जेके रुठल आहिनि उन्हनि खे परचाइणु खपे. छो जो भिटाई घुट चयो आहे त जिनरीअ सरे न साह रती रुस्म तिनसी. माना जिन तव्हांजो साह न सरी सघे, जिन खे तव्हां परे न करे सघो, त जिनरी सरे न साह रती रुस्म तिनसी, हूं झिणकनि तूं झको थी, पाण पांद ॻिचीअ ॻल पाए, पाण वञी परचाए, मतां रुठो ई रहिजी वञे. ज़िंदगीअ जी का ख़बर न आहे सुभाणे तव्हां आहियो या न आहियो, कंहिंखां रुठल ई जो रहिजी वञो, कंहिंखां ईअं ई रुसानामे में तव्हां हलिया वञो, पुठियां अफ़सोस ई रहिजी वञनि. तंहिंखां परतल हुजो, हिक ॿिए सां मोहबतुनि में हुजो, हिक ॿिए सां कनेक्टेड हुजो. ॾिसो, मां इहा ॻाल्हि कंदी आहियां त जेकॾहिं तव्हांखे कंहिंखां का तकलीफ़ आहे, का शिकायत आहे, त उहा शिकायत, उहा तकलीफ़ उन हद ताईं हुजे, सॼी ज़िंदगीअ ताईं न हुजे. ज़िंदगीअ जा ॿिया बि वार आहिनि. कंहिं हिकु ॻाल्हि ते तव्हां कंहिंसां डिसएग्री कयो था, कंहिंसां कावड़ कयो था, कंहिं हिकु ॻाल्हि ते कंहिंखां नाराज़ आहियो, उहा नाराज़ पोइ उन ताईं भली सॼी ज़िंदगी में उन ताईं क़ाइमु रहो. भई फलाणी ॻाल्हि ते मां तव्हां खां नाराज़ आहियां, न ते नथा ई ॻाल्हाइणो, बाक़ी उथणो वेहणो, हलणो घुमणो खाइणो गॾु. माण्हू पोइ इन खे ई चइबो आहे, माण्हू माण्हूपे में रहे. सो ही ॾींहं आहिनि इन्हनि शयुनि खे तजदीद जे करणु, तजदीद में आणण जा, ऐं मोहबतुनि जी तजदीद जा, रिश्तनि नातनि जी तलुकनि जी तजदीद जा. ऐं हूअं बि मां सम्झां थो असांजा ख़यालात में इख़्तिलाफ़ थी सघनि था, पर ज़ाती इख़्तिलाफ़ न हुजणु घुरिजे. बिल्कुलु, उहो इख़्तिलाफ़ जी हद ताईं हुजे, भली सॼी ज़िंदगी हुजे, पर ज़ातियात, हा, पर ॿिया मामला हलंदा रहनि. बिल्कुलु ठीकु. ऐं शाइर जीअं चयो आहे त जिनरी सरे मसाह रती रुस नतिन खां, हू झिणकनि तूं झको थी, पांद ॻिच ॻल पाए, पाण वञी परचाए, मतां रुठ. असीं ज़िंदगीअ में ख़बर हूंदी आहे त बाबा ही असांजा जेके क्लोज़ रिलेशन्स आहिनि, असीं इन्हनि खां सवाइ नथा रही सघूं, पर किथे न किथे जॾहिं असांजी अना अचे थी त पोइ असां वरी वराए उन खां छिनण जी कोशिशि कंदा आहियूं त बाबा हू छो नथो अचे, आऊं छो पहिरियां वञा, पहिरियां आऊं छो वञा, हू अचनि. सो बहरहाल मैडम, मूं ॿुधो आहे त सुभाणे भला अव्हांजी सिंधी अदबी संगत जी इलेक्शन बि आहे, ॾाढो वाइब्रेंट बि हुयो,
ऐं हिसो बि वठो पियूं, जी हाँ, केतिरियूं उमेदूं वाबिस्ता आहिनि, केतिरी तयारी कई आहे? ॾिसो, मां जॾहिं हिन इलेक्शन में बीठी हुयमि, थोरो तव्हांखे ॿुधायां हिन जो पसपंद। इलेक्शन में जॾहिं मुंहिंजे दोस्तनि साथियुनि मूंखे चयो त तव्हां बीहो, पहिरियां मां टोटली न पई बीहां, न इहा घणो शायदि मां न निभाए सघां। पर पोइ जॾहिं असां कराचीअ में कमु कयो, सिंधी अदबी संगत औरत शाख कराचीअ खे असां 1.5 साल में एतिरो कमु कयो जेतिरो अदबी संगत जे ॿियनि शाखुनि 10 15 सालनि में न कयो हूंदो। त पोइ मूंखे पंहिंजो शौक़ु जाॻियो त हा, इन खे जेको कमु असां कराची लेवल ते कयूं था उहो सिंध लेवल ते कजे। ऐं जेके जेके असां वटि आइडियाज़ आहिनि, असां जूं एतिरियूं औरतूं मुतहरिक थियूं आहिनि। ऐं पोइ जॾहिं ॾिठो त पूरी सिंध में ओतिरो औरतूं मुतहरिक न आहिनि, त सिंध लेवल ते वञी करे औरतुनि खे मुतहरिक करण जे लाइ इहो प्लेटफॉर्म लाज़मी हुयो त तव्हां सिंध लेवल ते मर्कज़ में हुजो। सो इहो शौक़ु खणी करे मां वयमि। त वरी पोइ हिकिड़ो अहिड़ो मरहलो अची वियो जो जेको पैनल जुड़ियो उन में मां उन मां आउट थी वियमि। ओके। सो हाणे इहो डिसीजन जो पॉइंट हुयो। ऐं उन वक़्तु मां बीह रहियमि, जेको चवंदा आहिनि त इलेक्शन बीह रहिजे, मां प्रैक्टिकली बीह रहियमि। अच्छा। हिकिड़े पासे पैनल आहे ऐं हिकिड़े पासे मां आज़ादु उम्मीदवार तौरु बीह रहियमि। ऐं मूं उनखे इहो चयो त मूंखे चाहे मुंहिंजे हिकिड़े फ़र्द वाहिद जो वोट मिलंदो त बि मां इलेक्शन विढ़ंदमि, छो जो सरेंडर वारी जेका पॉलिसी आहे उन में आई डोंट बिलीव, मूंखे यकीन न आहे। ओके। मां नथी पोइ हिते न मां मुंहिंजे जेको अपोनेंट मुंहिंजे साम्हूं जेका बीठी आहे, न मां उनखे चवंदमि तव्हां सरेंडर कयो या तव्हां पोइ हिते थियो, असां विढ़ंदासीं, पोइ जेको खटियो बिल्कुलु ईअं खटी जे हाराई हंधि तुंहिंजो ही। सो इहो हुयो त मां अकेले सिर खां शुरू कयो हो। ऐं पर मूंखे एतिरो यकीन हुयो त मुंहिंजा जेके वेझा साथी आहिनि कराचीअ जा ख़ासि तौर ते, ऐं उहे मूंसां गॾु आहिनि ऐं यकीननि उहे मूंसां गॾु हूंदा, के न के त हूंदा जेके मूंसां बि गॾु हुजनि। सो बहरहाल इन जेको डिसीजन हुयो पावरफुल उहो इहो हुयो। सो उन खां पोइ मूं आस्ते आस्ते सभिनी सां कम्यूनिकेट करणु शुरू कयो, सभिनी सां ॻाल्हायो। असांजूं औरतूं असांजी हींअर जेका राब्ता सेक्रेटरी आहे कराची जो राशिद लखमीर, ऐं औरत जॉइंट सेक्रेटरी आहे ख़ालिदा मुनीर, ऐं ॿिया असांजा साथी आहिनि, उन्हनि मूंखे इनकरेज कयो त ठीकु आहे तव्हां डिटर्मिनेट थी बीह रहंदो। चयो मां त बीठी आहियां, ॿी का ॻाल्हि ई न आहे। सो बहरहाल आस्ते आस्ते वेंदे अल्हम्दुलिल्लाह हींअर मूंखे मुनी सिंध मूंखे यकीन ॾियारो आहे। पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इलेक्शन आहे, जेसि ताईं ठपो नथो लॻे तेसि ताईं अंग जी तव्हांखे ख़बर नथी पए। पर बहरहाल मां जिते बि जंहिंसां बि राब्तो कयां थी, ऐं एतिरो टाइम न हुयो जो मां वञी सघां, मूं प्लान कयो हुयो त जेकर मां पूरी सिंध में वञी करे सभिनी सां मिलां जेके मुंहिंजा साथी आहिनि। पर कुझु विच ते मां ॾाढी सख़्तु बीमार थी पियमि, त इन करे मां निकिरी न सघियमि। 10-15 ॾींहं हुया असांखे। सो इन करे मां सभिनी सां ऑनलाइन राब्तो कयो। पर तव्हांखे यकीन ॾियारियां त मां 10 फ़ोन जेकॾहिं कयां थी त उन में 8 या 9 फ़ोन मूंखे पॉज़िटिव मिलनि था। सॼी सिंध मूंसां गॾु आहे। पहिरियां ॾींहं ईअं हुया त मां सभिनी खे चवां पई त मां आहियां, मूंखे वोट ॾियो। ऐं हाणे गुज़िरियल 3-4 ॾींहंनि खां माण्हू पाण मूंखे, असांजे सिंधी अदबी संगत जा जे मुख़्तलिफ़ जेके वोटर्स आहिनि, जेके या वोटर्स खां अलावा बि माण्हू आहिनि, पंहिंजा अदीब, शाइर, लेखक, महक़िक़, दानिश्वर, मूंखे फ़ोन करे चवनि था असां तव्हां सां गॾु आहियूं। सो उमेद त आहे बिल्कुलु, पर उहा ई ॻाल्हि कयमि त जेसि ताईं ठपे जी ॻणप नथी थिए तेसि ताईं तव्हांखे हार जीत जी ख़बर नथी पए। इंशाल्लाह होप फॉर द बेस्ट एंड विश यू बेस्ट ऑफ लक इन फ्यूचर। श्योरली अवां कामयाब थींदियूं, छाकाणि त हिकिड़ो ॾिसो, आऊं हमेशह इहो चवंदो आहियां त जीअं अव्हांजी ज़िंदगीअ में एरियाज़ ऑफ इम्प्रूवमेंट हूंदा आहिनि, तीअं ई कंहिं बि इदारे में, कंहिं बि जॻह ते अहिड़ा माण्हू, अहिड़ी जॻह, अहिड़ो एरिया हूंदो आहे जिते नवनि माण्हुनि खे वक़्तु ॾियण जी, अपॉर्चुनिटी ॾियण जी ज़रूरत हूंदी आहे। सियासत में बि ईअं थींदो रहियो आहे हमेशह तक़रीबन। सो इंशाल्लाह ज़रूरु। ॾिसो न, असांजो मुंहिंजो जेको मक़सदु आहे उहो इहो आहे त लिटरेचर में हाणे माण्हू जेको नौजवान नस्ल आहे न, उहो असांजे जेको क्लासिकी अदब आहे या शाइरी आहे या हिन खां घणो परते थो थींदो वञे। हींअर ताज़ो जेको आहे सो हिकिड़ो मुशाइरे जो ॾाढो मशहूरु थियो त उन में माण्हू घटि था वञनि, या ईअं अदबी महफ़िलुनि में तव्हां ॾिसो माण्हू घटि था वञनि। उहो इन करे जो माण्हुनि नौजवान नस्ल जो जेको ध्यानु आहे, जेको शौक़ु आहे, उहो जॾहिं सॼी दुनिया ते हू हलियो वियो आहे तव्हांजे ऑनलाइन सिस्टम जे करे, एंड्रॉइड जे करे, त हुन जो ध्यानु ऐं शौक़ु पंहिंजे तहज़ीब, पंहिंजी सकाफ़त, पंहिंजे अदब ऐं ख़ासि तौर ते क्लासिकी ऐं पंहिंजो जेको लिटरेचर आहे इन खां हटी वियो आहे। ऐं ॿियो इहो त असांजो जेको नाक़िस तइलीमी
निज़ाम आहे इन जे करे बि जॾहिं असां निसाबी किताबनि में पंहिंजे लिटरेचर खे घटि जाइ ॾिनी आहे त उते शागिर्द असांजो या नौजवान उन खां थोरो परते थी वियो आहे। सो लिटरेचर ई आहे जंहिं असांजी ॿोलीअ खे बचायो आहे। बिल्कुलु तव्हां ॾिसो न त 1700 में सिंधी जी लिपि ठही ही नई, उन खां पहिरियां जेको आहे सो जॾहिं हिते इनक़लाब आयो त इस्लामी इनक़लाब आयो त असां वटि रुॻो अरबी ऐं फारसी पढ़ाई वेंदी हुई। ऐं इहा ॿोली आहे, उहो लिटरेचर असांजी क्लासिकी शाइरी आहे जंहिं असांजी ॿोलीअ खे बचायो, असांजी तहज़ीब खे बचायो। ऐं हींअर जेको असांजो एॾो घणो रिच तव्हांखे लिटरेचर मिलंदो या किताब मिलंदा, उहे इन करे आहिनि जो असां पंहिंजी ॿोलीअ खे बचायो आहे। हींअर जेकॾहिं असां पंहिंजी ॿोलीअ खां परे था थी वञूं, पंहिंजे लिटरेचर खां परे था थी वञूं, त पोइ मां नथी सम्झां त को असांजो एतिरो असांजो को सर्वाइवल अहिड़ो को सुठो थींदो। असां वॾा असां वटि तव्हां वॾा प्रोफेशनल्स त हलिया अची माना पैदा थी वेंदा, वॾा IT प्रोफेशनल अची वेंदा, डॉक्टर थी वेंदा, इंजीनियर थी वेंदा, पर डॉक्टर्स में बि तव्हांखे ॾिसो लिटरेचर खां परे आहिनि, पंहिंजी ॿोलीअ पंहिंजी सकाफ़त पंहिंजी तहज़ीब खां परे आहिनि। हाणे ॿोली सकाफ़त ऐं तहज़ीब तव्हांजो चहिरो आहे, तव्हांजी सुञाणप आहे, तव्हांजी आइडेंटिटी आहे, और तव्हां जॾहिं ऐं तव्हांजी इहा कलेक्टिव आइडेंटिटी आहे। और डेप्थ में तो है ना कि सिंधी तो पहली ज़बान थी दुनिया की जिसके अंदर कुरान ट्रांसलेट हुआ। जी बिल्कुल वो पहली ज़बान थी जिसमें वो हुआ। त इहो हिकिड़ो तव्हांजी कलेक्टिव आइडेंटिटी आहे, तव्हांजी ॿोली, तव्हांजो कल्चर ऐं तव्हांजो लिटरेचर। इन्हनि खां जेकॾहिं नौजवान परे थो थिए त पोइ इंडिविजुअल आइडेंटिटी त हुन वटि हूंदी त हीउ फलाणो माण्हू तमामु वॾो माण्हू आहे, पर कलेक्टिव आइडेंटिटी तव्हांखे मज़बूत बणाए थी, उन जी सख़्तु ज़रूरत आहे। बिल्कुलु ठीकु। इन ते मूंखे अव्हां खां 2-3 सवाल करणा आहिनि, ऐं ज़रूरु अव्हां खां सवाल करणु चाहींदुसि। शर्मीन, बीइंग अ साइकोलॉजिस्ट, आप नफ्सियाती माहिर हैं, आप समझती हैं, आप कोई बंदा आपके सामने बैठा हो, कोई अगर आपके पास केस लेकर आते हैं तो आप ज़रूर हल बताती हैं। मैं चाहूँगा कि हम जनरली डिस्कशन कर लें कि अपनी ज़िंदगी को किस तरह बेहतर बना सकते हैं, खूबसूरत बना सकते हैं। वंस अगेन मैं आपसे इस सवाल का जवाब लूँगा As long as आप मुझे याद दिलाए ब्रेक के Exactly. छोटे से ब्रेक के बाद। नाज़रीन, आपने जाना कहीं भी नहीं रहना है, हमारे साथ मिलते हैं छोटे से ब्रेक के बाद। Stay tuned, stay with us. वेलकम बैक नाज़रीन, निकली नैनी साहिए खां पोइ अव्हां जी खिदमत में हाज़िर हूं। शर्मीन, मैंने आपसे सवाल किया था कि ज़िंदगी को किस तरह हम खूबसूरत बना सकते हैं, बेहतर बना सकते हैं, प्लीज़। सबसे पहली चीज़ अपने आप को समझना, समझें कि आपकी ज़िंदगी जो है ना एक फ़िल्म है। अब जिस तरह आप कह रहे थे कि आजकल की दुनिया टिकटॉक देख के स्क्रीनों में होती है, तो मैं भी उसी ज़बान में समझाने की कोशिश में हूँ कि अगर आपकी ज़िंदगी एक फ़िल्म है और आप अपने सारे दोस्तों को लेके सिनेमा में देखने जा रहे हैं और उसके अंदर आपका किरदार शान प्ले कर रहा है, ठीक है, और अगर सारी फिल्म में शान का सिर्फ 2 मिनट का रोल है, तो लोगों की फीडबैक क्या होगी? आपका किरदार आपकी फिल्म में सबसे इम्पोर्टेंट किरदार है। तो पहले समझें कि मेरा किरदार है क्या, करता क्या है, चाहता क्या है, पसंद क्या है, नापसंद क्या है, ताकि आपकी ज़िंदगी में वो एनरिचमेंट है, वो रंग जो है होता है ना ज़िंदगी के, जैसे चाय के रंग होता है, रंग होता है ना, वो आते हैं कैरेक्टर डेप्थ से। हम जब मूवी देखने जाते हैं, जिसकी कैरेक्टर डेप्थ ज़्यादा होती है, हमें मूवी ज़्यादा पसंद है। तो अपनी ज़िंदगी के लिए भी जितना हम अपने आप को समझेंगे उतनी हमारी ज़िंदगी ज़्यादा 3D HD खूबसूरत हो जाएगी। बिल्कुल, बहुत अच्छी बात की। मैडम, आऊं अव्हां वधणु चाहींदुसि। जीअं थोरी देरि पहिरियां मूं अव्हांखे ॻाल्हि कई त सिंधी अदबी संगत जे हवाले सां कॉन्फ्रेंस थियनि था, अदबी मेला थियनि था, फेस्टिवल्स थियनि था, पर इन में हिकिड़ी ॻाल्हि जेका ज़ेरे गौर ऐं ज़ेरे बहस आहे कुझु ॾींहंनि खां, छाकाणि त हाणे महीनो सवा अॻु में इलाही सारा अदबी मेला थिया, फेस्टिवल्स थिया, कराचीअ में, हैदराबाद में, लाड़काणे में, इवन शिकारपुर में, ऐं मुंहिंजे ज़िले घोटकी में बि थींदा रहनि था। पर नौजवाननि जी हिन वक़्तु शिकायत आहे त उहे ई साॻिया माण्हू रिपीट थियनि पिया, साॻिया टॉपिक्स रिपीट थियनि पिया। हाणे बदिलाव अचणु घुरिजे, नौजवान टही खे मौक़ो ॾियणु घुरिजे। इन बाबति तव्हांजो छा ख़्यालु? बिल्कुलु, मां तव्हां सां एग्री कयां थी हिन ॻाल्हि ते त इहा छा चइजे त इहा हिकु क़िस्म जी ॼण एंज़ाइटी आहे नौजवान जे अंदरि, त स्टेज ते उनखे जाइ नथी मिले, ऐं उहे साॻिया माण्हू आहिनि, ऐं उन्हनि साॻियनि माण्हुनि खे ईअं सम्झो वञे थो त बसि हिननि खां सवाइ प्रोग्राम कामयाबु न थींदो। हाणे इन जे पोयां हिकिड़ी इहा ॻाल्हि बि आहे त जेका मैनेजमेंट आहे, जेका कंहिं बि कॉन्फ्रेंस जी या कंहिं बि मेले जी जेका मैनेजमेंट आहे, उहा उनखे
उन जंहिं मौज़ूअ ते हू कॉन्फ्रेंस या प्रोग्राम कराए थी उन मौज़ूअ ते बहितर ॻाल्हाए माण्हुनि ताईं हिकिड़ी मालूमात पहुचाइण, कॉन्फ्रेंस जो इहो मतिलबु हूंदो आहे त माण्हुनि ताईं मालूमात पहुचे। उनजो मक़सदु बि इहो हूंदो आहे, उनजी मक़सदियत खां हटी करे हुननि खे इहो हूंदो आहे त असां जेको मेलो या कॉन्फ्रेंस करायूं था इहो कामयाबु वञे। कामयाबु ईअं वञे त ऑडियंस अचनि, माण्हू अचनि। हाणे माण्हू तॾहिं ईंदा जॾहिं माण्हू वॾा वॾा नाला ॾिसंदा। हाणे इन करे वॾनि वॾनि नालनि खे जेके माण्हुनि खे ऑलरेडी ख़बर आहे, माण्हू चाहिनि था त भई फलाणनि खे असां ॿुधूं ऐं उन्हनि खे असां घुरायूं था। हाणे ठीकु आहे, इहो सभु पंहिंजी जाइ ते ठीकु थी सघे थो, पर उहे वॾा वॾा नाला, उहे वॾा वॾा माण्हू जेको अवाम आहे हिकु दफ़ो ॿुधंदो, ॿ दफ़ा ॿुधंदो, 5-8 दफ़ा ॿुधंदो, हर दफ़े न ॿुधंदो। बिल्कुलु हर दफ़े न ॿुधंदो, ॿुधी ॿुधी थकिजी पवंदो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त मां सम्झां थी त हीअ स्पेशलाइज़ेशन जो दौरु आहे। हिकिड़ो डॉक्टर को ज़मानो हूंदो त MBBS हिकिड़ो हूंदो त सम्झासीं डॉक्टर थी वियो। हींअर MBBS पहिरीं डिग्री आहे, जीअं पहिरियां मैट्रिक पहिरीं डिग्री हूंदी, हींअर मैट्रिक MBBS पहिरीं डिग्री आहे। उनखां पोइ भाई अच्छा ठीकु आहे MBBS करे छॾी, हाणे पोइ भला छाजो डॉक्टर थो थिए, स्पेशलिटी आहे, अखि जो डॉक्टर, कन जो डॉक्टर, हॾियुनि जो डॉक्टर, रगुनि जो डॉक्टर। त अहिड़े तरीक़े सां तव्हांजी कंहिं बि स्पेशलिटी में इहा डाइवर्सिटी अची वई आहे त तव्हां हर मौज़ूअ ते को लतीफ़ जो पारखू आहे, को अयाज़ जो पारखू आहे, को जदीद शाइरनि खे वधीक बयानु करे सघे थो, को क्लासिकीअ दौर खे वधीक बयानु करे सघे थो, को नज़रियनि खे वधीक बयानु करे सघे थो, को फ़न खे बयानु करे सघे थो, को फ़िक्र खे बयानु करे सघे थो। त इहे सॼा पासा आहिनि। को हिकिड़ो माण्हू इन्हनि सभिनी पासनि खे ओड़े तरीक़े सां, यकीननि असां वटि वॾा वॾा ॾाह आहिनि, पर उन्हनि सभिनी पासनि खे को हिकिड़ो माण्हू ईअं नथो करे सघे जीअं हिकिड़ो डॉक्टर तव्हांजी नब्ज़ सुञाणे करे हर बीमारीअ जो तव्हांखे नथो ॿुधाए सघे। बिल्कुलु सही। त इन में हाणे असांजा जेके नौजवान, हाणे जीअं स्पेशलाइज़ेशन रुगो स्पेसिफिक फील्ड में न, पर हर फील्ड में आहे। लिटरेचर में बि नौजवान तहक़ीक़ कनि था, लुग़त में तहक़ीक़ थिए थी, असां वटि लुग़त में बहितरीन थी आहे, क्लासिकी में मुख़्तलिफ़ उन ते लिसानियात ते तहक़ीक़ थिए थी। त मुंहिंजो ख़्यालु आहे त असांखे इहे रवैया मटाइण खपनि। ऐं इहो जेको स्टेज एडिक्शन मां चवां थी त इहो हिकिड़ो टर्म ॼण मुंहिंजे ज़हन में आयो आहे त इहो नशो आहे हिकिड़ो स्टेज जो। मां वॾो आहियां, मां अकाबर आहियां, मूंखे सभु कुझु अचे थो ऐं मां ई स्टेज ते हुजणु खपां। इहो हिकु क़िस्म जो नशो आहे, इहो हिकु क़िस्म जी एडिक्शन आहे। बिल्कुलु उन में उहो माण्हू हर हरबो हलाए थो, या उहे चंद माण्हू हर हरबा हलाइनि था, हर इदारे में हुननि जी पहुच आहे ऐं हर हरबा हलाए करे चवनि था बसि असीं हुजूं, मां हुजां, मुंहिंजो दोस्त हुजे ऐं मुंहिंजो माइट हुजे ऐं मुंहिंजो कुलीग हुजे, इन खां अलावा दुनिया अंत आहे। इहो रवैयो बदिलजणु खपे। जॾहिं असां इहो रवैयो बदिलाईंदासीं त पोइ तब्दीली ईंदी। ऐं उन खां पोइ असांजो जेको नौजवान आहे, नौजवाननि खे तव्हां ॿुधो त सही, शाइरी तव्हां ॿुधो त सही। हिकिड़ी शाइरी, हाणे मुशाइरो छो थो नाकाम वञे? छो जो शाइरीअ जे लाइ शाइरी मां बि कयां थी, पर मां मुशाइरे में बिल्कुलु आख़िरी कुंड ते वेठी हूंदमि। ठीकु आहे। ऐं मां हिकिड़ी मुहक़िक़ आहियां, मां चाहींदमि त जॾहिं तहक़ीक़ जी ॻाल्हि थिए थी त मूंखे अॻु में प्रायोरिटी ते मूंखे ॿुधो वञे, मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झो वञे, मुंहिंजी ॻाल्हि खे ॿुधो वञे। मां पंहिंजी, पर इंसानु पंहिंजी फितरत में हिकिड़ो शाइर थिए थो। मां मुशाइरे में ईअं न चवंदमि त सभिनी तख़लीक़कारनि जेके वॾे खां वॾा शाइर आहिनि उन्हनि जे अॻियां मां हुजां, न, मां इन पॉइंट ते मां पोयां आहियां। हर रिश्ते जो हिकिड़ो, हर रिश्ते जी त पंहिंजी जाइ हूंदी आहे न। पीउ जी जाइ पीउ जे सूरत में हिते आहे, उहो साॻियो माण्हू जेकॾहिं भाउ आहे त भरिसां वेहंदो, उहो साॻियो माण्हू जेकॾहिं पुटु आहे त पीउ जे पुठियां वेहंदो। बिल्कुलु ईअं रवैयनि में असांखे इन्हनि ॻाल्हियुनि खे रखणु खपे साम्हूं। मुशाइरे में जेकॾहिं तव्हां हिकिड़े बर्ख स्कॉलर खे विहारींदव त माण्हू मज़ो वठण था अचनि, माण्हू तव्हां खां सबक़ु पढ़ाइण नथा अचनि। बिल्कुलु साॻे तरीक़े सां तव्हां हिकु अहिड़े नौजवान शाइर खे वठी ईंदव जेके सॼो नौजवान ॿुधणु चाहे थो, त तव्हां वटि ऑडियंस फुल हूंदा। वाह 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 वाह, बिल्कुलु सही, बिल्कुलु ॾाढी सुठी ॻाल्हि कही आहे। शर्मीन, मैं समझता हूँ मैडम का एक अपना एरिया ऑफ एक्सपर्टीज़ है और माशाल्लाह ये तो वैसे ही डाइवर्सिफाइड हैं, लेकिन मैं आपके अपने ही एक्सपर्टीज़ पे मुख्तस रहते हुए मैं चाहूँगा कि आप मुझे ये बताइए कि पहले हमारे जो रिलेशनशिप्स बनते थे वो हम एक दूसरे को सामने दे, अगर मैं लव मैरिज की बात कर रहा हूँ या किसी के साथ अटैचमेंट की बात कर रहा हूँ, तो हम फेस टू फेस मिलते थे,
बातें करते थे, एक एक 2-2 महीने हमें वेट करना पड़ता था एक दूसरे का रिस्पॉन्स लेने के लिए। ऑन अ पॉजिटिव एंड लाइटर नोट में इस चीज़ को डिफाइन करना चाहूँगा। लेकिन आजकल वो पूरा दौर ऑपोजिट हो गया। ऑनलाइन शादियाँ भी हो रही हैं। शादियाँ किस तरह, आपने चैट किया मैसेंजर पे, स्नैपचैट पे, टिकटॉक पे, फेसबुक पे, मैसेज के ज़रिए किसी और मुल्क से बंदा आ गया या बंदी आ गई, आप शादी के बंधन में बंध गए। इस तरह के रिलेशंस को आप कैसे देखते हैं? फ़ायदेमंद साबित हो सकते हैं, कामयाब साबित हो सकते हैं या नहीं? प्लीज़। वैसे अगर आपने बाद में स्टेज एडिक्शन की बात करनी है वो भी कर सकते हैं। मैं कहूँगी कि देखें, प्यार प्यार होता है, चाहे वो असली हो या नकली। ठीक है, हम उसको जज नहीं कर सकते। हम ये नहीं कह सकते कि इस टाइप का प्यार बेहतर है और उस टाइप का गलत है। ठीक है, अगर एक चीज़ एक इंसान के लिए काम कर रही है, पूरा निज़ाम बदल चुका है, पूरा ज़माना बदल चुका है। एक ज़माना था कि आपकी शादी होती थी तो आपने जब ससुराल जाना होता था तो 2 हफ्ते का ऊँट का सफ़र होता था। ठीक है, अब हो गया है कि आप 5 मिनट में जाते हैं, अम्मी अब्बू के घर, कुछ भी हो जाए वापस चले जाते हैं। ठीक है, वो भी तो लाइक 30 साल पहले ज़माना बदला था ना, गाड़ियाँ आ गई थी। अब ज़माना और भी तेज़ हो गया है। ठीक है, अगर यहाँ बैठे हुए दुनिया के उस पार कोई मिल जाए जिससे हमारा दिमाग मिलता है, अगर ये हमारा रिश्ता ही हमारे फ़ोन के अंदर है जिस तरह आपने कहा, और हम अपने गिर्द चीज़ें नहीं देख रहे, तो उसमें क्या बुराई है? प्यार तो होना है, वो तो हमारी किस्मत में लिखा, और अल्लाह ने प्यार और मौत, ठीक है, कि मौत आप अगर दुनिया के उस पार भी चले जाएं, आपके लाइक वो उन्होंने आना है। क्या नाम है, मौत के फरिश्ते ने आपको उठाने के। लेकिन आप समझती हैं शर्मीन, देखें ये तो एक जो अटैचमेंट का रिश्ता होता है वो इस तरह नहीं है कि हम एक ख्याली पुलाव बना के पका कर किसी के साथ अटैच हो सकते हैं। आपका एक दूसरे को देखना, आपका एक दूसरे से मिलना, खासम खास आपके जो ख्यालात हैं, आपकी जो वाइब्स हैं, वो मैच होना ज़रूरी है। और हम ऑनलाइन तो हम मैसेजेस भी कर रहे होते हैं, कॉल्स पे भी बात कर रहे होते हैं, लेकिन आप उनकी शख्सियत से इतना वाकिफ़ नहीं हो सकते जितने होने चाहिए। और आप जिस बंधन में बंधने जा रही हैं वो इतना आसान नहीं है, शॉर्ट टर्म नहीं है, वो एक लाइफ गोल है। तो हम इस चीज़ को कितना रिस्क पे ले सकते हैं, ये मेरा सवाल है। इसका मैं ये जवाब दूंगी कि अगर आप इस्लामिकली भी देखें, ठीक है, तो लिखा हुआ है कि कुरान में लिखा हुआ है कि अगर आप किसी से मिलें और इस नीयत से मिलें कि आप उनके साथ ज़िंदगी गुजारना चाहते हैं, तो 3 महीने के बाद समझ में नहीं आए तो कोई बात नहीं, चलेंगे। ठीक है, वो अल्फाज शायद कुरान में ना हो, मगर चलेंगे। उसी तरह अगर आप किसी से रोज़ मिल रहे हैं, ठीक है, अब आजकल की दुनिया में अगर आप किसी से रोज़ मिलेंगे, 3 महीने के लिए चाय कॉफ़ी पे जाएंगे, तो शर्म में ही सारा वक्त निकल जाएगा। फिर 4 मैसेज आ रहे होंगे आपकी बहनों के कि क्या हुआ, क्या बातें हो रही हैं, डिस्ट्रैक्शंस हैं। ठीक है, हमारे जो नौजवान हैं वो टेक्सटिंग में ज़्यादा कंफर्टेबल हैं, शायद टेक्सटिंग में ज़्यादा वो कॉन्टेक्स्ट की बात करें या ज़्यादा डीप बातें करें, तो वो भी देख के चलना है कि कम्युनिकेशन चेंज हो चुके हैं। और फिर तीसरी चीज़ मैं कहूँगी बिफोर वी एंड दिस कॉन्वर्सेशन, कि कुछ सवाल होते हैं, अगर आप किसी के साथ एक लॉन्ग टर्म रिलेशनशिप में जाने की कोशिश में हैं, कुछ सवाल हैं जो बहुत ज़रूरी होते हैं जो कर लेने चाहिए। मिसाल के तौर पे फाइनेंसेस का क्या होगा, आप काम करेंगे, मैं काम करूँगी, दोनों काम करेंगे। ठीक है, हम कहाँ रहेंगे, ठीक है, क्योंकि वो दुनिया, वो प्यार बहुत खूबसूरत चीज़ है, मगर उस बबल से निकल के दुनिया में आने के लिए प्योरिटी हो प्लीज, हाँ, कि वेयर विल वी लिव, हम कहाँ रहेंगे, किराया कैसे देंगे, रोटी कैसे खाएंगे, जब लड़ाई होगी किस तरह की लड़ाई होगी, ठीक है, क्या हम बच्चों को मारेंगे कि नहीं, बच्चों को कहाँ पढ़ाएंगे, ये सारे सवाल होते हैं जो एक नक्शा बना देते हैं आपकी ज़िंदगी का। बाकी चीज़ें ऐसा ऐसा समझ में आती है क्योंकि रोज़ आपने डिसीजन लेना होता है, बट एटलीस्ट ये पता होता है क्या मेरे वैल्यूज़ और आपके वैल्यूज़ मैचिंग हैं, क्या मेरा तरीका ज़िंदगी निभाने का और आपका इतना है कि बाकी समझ, हम 2 लोग कभी आइडेंटिकल नहीं होते। बिल्कुल, आपकी बात बिल्कुल ठीक है, मैं सहमत हूँ आपकी बात से, लेकिन मैं नहीं, आपका अपना पॉइंट ऑफ व्यू है, लेकिन अगर मुझसे कोई पूछता, बीइंग अ होस्ट, तो मैं अपना पॉइंट ऑफ व्यू दे नहीं सकता, लेकिन अगर कोई मुझसे पूछता तो मैं ये कहता कि भाई आजकल बात करने के मीडियम्स चेंज हो गए हैं, लेकिन जो रिलेशनशिप्स हैं उसको निभाना, उसके लिए एक दूसरे का तयन करना, ये इतना आसान नहीं है। उसका मीडियम चेंज नहीं हुआ है, उसका मीडियम वही है, हमने एक दूसरे को देखना है, जांचना है। और मैं नहीं समझता कि 2-4 चंद सवालात से
آپ کا یہ پورا ویژن اور مشن اور یہ جو چیزیں وہ کلیئر ہو جاتی ہیں. جب آپ زندگی کے بندھن میں آتے بھی ہیں تب بھی آپ کو سالوں سال لگتے ہیں ایک دوسرے کو سمجھنے کے لیے. میں اس میں بس ایک چیز کہوں گی کہ ایز کمپیریزن, ٹھیک ہے, آپ کمپیریزن یہ دیکھیں کہ 30-40 سال پہلے لوگ خط لکھتے تھے جو 4 دن بعد پہنچتے تھے, یا پہلی دفعہ آپ اپنے نکاح پہ کسی سے مل رہے تھے, کیا اسے بہتر نہیں کہ آپ کسی کو ٹیکسٹ کر لیں اور ایٹ لیسٹ تھوڑا سا سمجھ لیں اس انسان. ایگزیکٹلی, میں آپ کی بات سے سہمت ہوں کہ میڈیم چینج ہوئے ہیں. کہ ڈیٹ کرنا جو ہے نا, ڈیٹنگ, وہ ہمارے لائک معاشرے کا حصہ نہیں ہے. بالکل. مگر ٹیکسٹنگ جو ہے نا وہ پھر رات کو آپ کر سکتے ہیں, سوری آپ کریں. ہاں, لیکن یہ ہے کہ ہم نے بڑا دیکھ کے اور ذمہ داری سے اس چیز کا تعین کرنا ہے. میڈم جی موں تھوڑی دیر پہلے وہاں ॻाल्हि कई त स्टेज ते इलाही सारा माण्हू उहे साॻिया रिपीट थियनि पिया, पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका मां सम्झां थो त अदबी मेला सजाया वञनि था उहे एंटरटेनमेंट प्लस शऊर जे लाइ बि सजाया वञनि था. त अवीं उन्हनि एंटरप्रेन्योर्स खे ॿाणियूं था जेके एंटरप्रेन्योर्स ॾाढो सुठो कमु कनि था, जेके स्टार्टअप्स कनि था, जेके डिफरेंट आइडियाज़ ॾियनि था. ॿोलीअ ते हर को ॻाल्हाए थो, ॿोली लिखी बि वञे थी, सम्झी बि वञे थी, पढ़ी बि वञे थी. छा उन तारीख़ खे अवी वधायो था, छा नवां आइडियाज़ ॾियो था, डिजिटलाइज़ेशन सां गॾोगॾु तव्हां अॻिते वधो था या न? मूंखे इन में थोरी कमी महसूसु थींदी आहे. छा चवणु चाहींदियूं? मेलनि जे हवाले सां, कॉन्फ्रेंसिस जे हवाले सां तव्हां चयो न, ॾिसो इन में हाणे मेला हाणे वधी रहिया आहिनि. पहिरियां असां वटि हिकिड़ो आम तसवर इहो हुयो त जेकॾहिं शेख अयाज़ मेले खां वठी शुरूआत थी त उन ते बि असांजी सोसाइटी में अचो त मेलाई माण्हू आहिनि. अॻु में ईअं हूंदो हो त जेको तव्हांजो ईअं आम तव्हांजी कम्यूनिटी में जेको मेलो थींदो हुयो उन में माण्हू वेंदा, हिकिड़ो कंसेप्ट हूंदो त वांदा माण्हू मेलनि में वञनि था. पर जेके अदबी मेला थियनि था उन्हनि जो हिकिड़ो बाक़ाइदा हिकिड़ो पैटर्न थिए थो त उन्हनि में अदबी मेले में ईअं हूंदो आहे त तव्हां अदब जे मुख़्तलिफ़ अहिड़ा मामला, हिकिड़ो त अदब तव्हां एज़ अ सब्जेक्ट यूनिवर्सिटीज़ कॉलेजिस में पढ़ायो था, पर समाज में तव्हां उहे शयूं नथा पढ़ायो. समाज में माण्हू रुॻो किताब पढ़े थो ऐं किताब पंहिंजी पसंदि जा पढ़े थो, त हिकिड़ो त माण्हुनि खे अदब ॾांहुं राग़िब करण जे लाइ उहो मेलो कयो वञे. मेलो को बि इन लाइ हूंदो आहे त माण्हुनि खे उन सब्जेक्ट मैटर ते माण्हुनि खे राग़िब कयो वञे, अदब ॾांहुं माण्हुनि खे माइल कयो वञे. माण्हू माइल कीअं थींदा जॾहिं माण्हुनि जी चाहत वारियूं शयूं हूंदियूं. तव्हां मुख़्तलिफ़ तमामु सुठो नॉवल लिखियो वियो आहे, उन नॉवल जी तव्हां बुक लॉन्चिंग कयो. उन लॉन्चिंग में अॼुकल्ह ईअं आहे त राति जो नॉवल आयो आहे, सुबुह ते अची करे माण्हू उन में 4 माण्हू वेठा आहिनि, उहे पहिरियां खां वठी तय आहिनि, उहे उन्हनि जो नॉवल पढ़ियल ई न आहे, उहे आहिनि, पोइ उन्हनि खे जेको वणे सो ॻाल्हाइनि. बिल्कुलु उन नॉवल ते केरु ॻाल्हाए कोन थो. पर इन जो मक़सदु इहो आहे त उहो नॉवल या कंहिं बि सब्जेक्ट ते को किताबु आहे त उहो घटि में घटि उहो उन ॻाल्हाईंदड़ वटि हफ़्तो हुजे, उहो उन ते ॻाल्हाए ऐं माण्हुनि खे एतिरो त उहो उन ते ॻाल्हाए जो माण्हुनि में चाहत पैदा थिए उहो किताब या नॉवल या कुझु ख़रीद करे ऐं पढ़ण जी. उन सां खोड़ हिकिड़ो त माण्हुनि में अवेयरनेस आई, माण्हुनि खे किताब जी सूरत में एंटरटेनमेंट मिली, माण्हुनि खे किताब पढ़ण जी आदत पई ऐं किताब तव्हांजो विकियो, उन सां पब्लिशर जो कारोबार बि हलियो, राइटर खे हिकिड़ी पंहिंजी पज़ीराई मिली. इहे सभु शयूं त माना हिकिड़ो अमल पंहिंजे घणनि सातरनि जेके पर्सपेक्टिव्स में तव्हांजो फैलिबो आहे. हिकिड़ो त इहो त बुक लॉन्चिंग थियणु खपे ऐं ॿियो इहो त अदब जा ई केतिरा ई मामला हूंदा आहिनि. मिसाल तौरु हर नए दौर में अदब पंहिंजे पुराणे दौर खां तब्दील हूंदो आहे, का सिंफ़ नई आयल हूंदी आहे, को तसवुरु नओं आयल हूंदो आहे. तव्हां 70 जे ॾहाके में ॾिसो त नज़रियनि जी भरमार आहे. उन खां अॻु में तव्हां ॾिसो त तरक़ी पसंदीअ जो शऊर, रोशन ख़याली, तरक़ी पसंदी छा आहे, उन खां पोइ तरक़ी पसंदीअ जा नज़रिया कहिड़ा आहिनि, एंटी तरक़ी पसंदीअ जा नज़रिया कहिड़ा आहिनि, इन्हनि नज़रियनि जो पाण में जहिड़ो छा आहे, इन्हनि कहिड़ो मथे कहिड़ो, यानी इहे सॼा मौज़ूअ जेके आहिनि, इहे जेके असां यूनिवर्सिटीज़ में शागिर्दनि खे मेलनि में इहे सभु मौज़ू तव्हां स्टेज ते अवाम खे ॿुधायो. इन्हनि सभिनी मौज़ूअनि ते ॻाल्हाइणु खपे. पर हाणे मां सम्झां थो त होमवर्क जी थोरी होमवर्क आहे, इहो आहे. ऐं ॿियो वरी इहो आहे मेला थियणु खपनि, मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते थियणु खपनि ऐं उन में माण्हुनि जी जेकॾहिं चाहत वारा मौज़ू हूंदा त माण्हू हुन में घणे क़दुरु अची वेंदा. बिल्कुलु ठीकु. नाज़रीन, पाण हिते वठंदासीं ब्रेक खां पोइ अव्हां सां वरी मुलाक़ात थिए थी. स्टे ट्यून्ड, स्टे विद अस. वेलकम बैक नाज़रीन. हिकु नंढी साईअ खां पोइ अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं. दोस्तो, अव्हां जे साम्हूं ऐं असांजे साम्हूं मेज़बान पैक पियल आहे ऐं हीउ पतीअ जो पैक ॾाढो कमाल जो, शानदार, जानदार ऐं ज़ाइक़ेदार आहे. इन करे
अव्हां बि पंहिंजी चांहि में ज़रूरु इस्तेमालु करियो। ऐं हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि अव्हांखे ॿुधाईंदो हलां त अव्हांजा पसंदीदा अदाकार, फ़नकार, कलाकार ऐं गुलकार अव्हांजे शहरनि में अचनि पिया, छाकाणि छण वञनि पिया मेज़बान जी तरफ़ां शानदार प्रोग्राम। सो अव्हांखे उन्हनि प्रोग्राम्स में ज़रूरु शिरकत करणी आहे। इन मेज़बान पतीअ खे इस्तेमालु करिणो आहे। मेज़बान पतीअ जी तरफ़ां मिलंदड़ ख़ूबसूरत ऐं क़ीमती इनामात जो हिसो बणिजी वञिणो आहे। सो इंशाअल्लाह आउं पुरुमीद आहियां तव्हां इन पती खे न सिर्फ़ु इस्तेमालु कंदा पर उन्हनि प्रोग्राम्स में भी शिरकत करना। शर्मीन, एक किसी भी रिलेशन को बहुत अच्छा रखने के लिए, मैनेज करने के लिए 2 चीज़ें आती हैं। एक तो जज्बात भी आता है, जिम्मेदारी भी आता है। मैं समझता हूँ जो जज्बात से काम ले गया तो वो तो ठीक है, लेकिन जब हम जिम्मेदारी से काम लेते हैं तो कितना मजबूत हम रिलेशन बनाना चाह रहे होते हैं, कितना मजबूत रिलेशन बनता है। प्लीज़। जिम्मेदारी बहुत ज़रूरी है, मगर एक होता है कि जिम्मेदारी मेरी है कि घर जाते हुए दही नहीं जाए, ठीक है? तो उसके नीचे वाला जो लेयर होता है वो होता है नियत, कि आप चाहते क्या हैं। सबसे पहले ये समझें कि मैं क्या चाहता हूँ, ये सारी ज़िंदगी निभानी है ना, तो उसके हवाले से जिम्मेदारी क्या है मेरी, और वो जिम्मेदारियाँ आपकी बढ़ती जाएंगी और हर ज़िंदगी के हर मोड़ पे चेंज होंगी। शायद जब आपकी पहली नई शादी हो, आपकी ज़िम्मेदारी हो कि मैंने घर चलाना है, बिल्स देना है। शायद 5 साल बाद आपकी ज़िम्मेदारी हो कि हमने सिर्फ फीस नहीं देनी मगर मैंने बच्चों की तरबियत भी करनी है। और उस दौरान एक चीज़ मैं भूल गई जो बहुत ज़रूरी है, जब माँ पेट से होती है, जब आपकी बेगम पेट से होती है, उस वक्त जज्बाती जिम्मेदारी 100% मर्द पे होती है 2 सालों के लिए, ठीक है? क्योंकि एक औरत के जिस्म के अंदर जो केमिकल चेंजेस हो रहे होते हैं उसके अंदर उसको वो सपोर्ट चाहिए होती है कि कोई कहे कि कोई बात नहीं, आपके इमोशंस अभी जो है ना आपको खुद नहीं पता। आपको पता है औरत के जो ऑर्गन्स हैं ना वो हर जगह शिफ्ट हो जाते हैं और 2 साल लगते हैं उनके ऑर्गन्स को वापस आने में। तो अगर आपका जिस्म ही इतने चेंजेस से गुजरा है तो इमेजिन आपके जज्बात कितने चेंजेस से गुजरे हैं। और तीसरी चीज़ मैं कहूँगी कि कोई दुनिया में ऐसी रिलेशनशिप नहीं है जिसमें लड़ाई नहीं होती, ठीक है? लड़ाइयाँ होती हैं, अच्छे दिन होते हैं, बुरे दिन होते हैं, मुश्किल दिन होते हैं, आसान दिन होते हैं। ज़रूरी ये है समझना और डिस्कस करना कि ठीक है जब मुझे गुस्सा आए या जब आपको गुस्सा आए हम इस गुस्से को नेविगेट किस तरह करें, हम हेल्दी तरीके से किस तरह लड़ें। एक होता है ना कि बस दफ़ा हो जाए यहाँ से, सॉरी और एक होता है कि मुझे अभी गुस्सा आ रहा है, मुझे आपकी इस बात पे गुस्सा आ रहा है, तो या तो हम अभी बात नहीं करेंगे या फिर कल जब बात करेंगे हम इस प्रॉब्लम को किस तरह सोल्यूशन की तरफ लेके जाएं। हम प्रॉब्लम्स में फंस जाते हैं, हमें सोल्यूशन फोकस होना चाहिए। एग्जैक्टली हम सोल्यूशन तो सोचते ही नहीं है, हम सिर्फ उसी प्रॉब्लम को, भाई ये जिंदगी में ये प्रॉब्लम आ गई है, भाई उसको हल कैसे करना है, क्योंकि ये होता है हाँ नहीं मगर आपने ये क्यों किया, बस अब हो गया है, अब इससे आगे के सब, और उसमें नियत और कमिटमेंट और जिम्मेदारी आती है। हाँ बिल्कुल ऐसा है। मैडम आऊं अव्हां खां पुछणु चाहींदुसि, माशाल्लाह अव्हां जा नंढड़ा नंढड़ियूं बि आहिनि ऐं अव्हां हिकिड़ी ज़िम्मेदार घर जी औरत जो किरदारु अदा करियो पियूं, प्रोफेशनलिज़म खे बि ॾिसो पियूं, घरदारीअ खे बि। को अहिड़ो लम्हो ज़िंदगीअ में तव्हांखे यादि आयो हुजे, तव्हांखे ख़्यालु आयो हुजे त मूं में काश इहा एरिया ऑफ इम्प्रूवमेंट्स मां अॻु में इम्प्रूव करे छॾियां, का कमी महसूस थी हुजे शख़्सियत में? हाँ शख़्सियत में मूंखे हमेशह ईअं लॻंदो आहे, सच ॻाल्हायां था प्लीज़, मूंखे हमेशह ईअं लॻंदो आहे त तव्हां चओ था त तव्हां हीअ सभु शइ कई, पर मूंखे ईअं हमेशह लॻंदो आहे त मां न कयो आहे, मां रहिजी वई आहियां, अञा कुझु वधीक बहितर थी सघे पियो, कुझु बि करे उन खां पोइ इवन मां पंहिंजी जेका लिखणी जॾहिं लिखंदी आहियां छपिजी ईंदी आहे, चवंदी आहियां त इन में अञा थोरी इम्प्रूवमेंट थी सघे पई, किताबु छपिजी वञे पोइ चवंदी आहियां त इन में अञा हीअ शइ, त सेटिस्फेक्शन पूरी कॾहिं बि न थींदी आहे। ऐं हर वक़्तु मूंखे इहो रहंदो आहे त जेकर अञा वधीक बहितर करे, ऐं मां सम्झां थी इहा हिकिड़ी पॉज़िटिव सोच आहे त माण्हू हर वक़्तु पंहिंजो पाण खे सेल्फ क्रिटिसिज़म जेका थींदी आहे त माण्हू खे हर वक़्तु सोचींदो रहे त भई मां खे अञा बहितर तरीक़े सां हिनखे करे सघां थी, अञा ॿारनि जी परवरिश में, ॿारनि जी पालना में, या हुन में जिते मुंहिंजो ॿारु पहुचंदो आहे
त अञा ख़्वाहिश हूंदी आहे त थोरो जेकर अञा अॻिते हुजे हा। हाणे रिसेंटली मुंहिंजो पुटु वियो आहे मलेशिया में ऐं हिते हू जेका आदीअ बि ॻाल्हि कई त मुख़्तलिफ़ कंदा आहियूं प्रोग्राम्स वग़ैरह, त हू हिते हुयो, हुनखे मां चवंदी हुअमि त हिननि प्रोग्राम्स वग़ैरह में वञी न वेंदो हुयो, पर हू पंहिंजी म्यूज़िक में ॾाढो उते वियो त उते हुनजो हिकिड़ो कंसर्ट थियो। सोशल मीडिया ते ॾाढो वायरल वियो माशाअल्लाह, ज़बरदस्त। जी, त उते बि ॼण मूंखे इहो थिए पियो त अच्छा हीअ कयो अथई त हाणे इहो थोरो इन खां अॻिते करे, त अहिड़े तरीक़े सां हमेशह इहा ॻाल्हि महसूसु थींदी आहे। ईअं न आहे त कंहिं ॻाल्हि ते इहो सोचे माण्हू त बसि हाणे मां त भई ॾाढो घणो कुझु करे छॾियो, हीअ कंहिं माण्हू हूंदा आहिनि ॾाढो थोरो करे पंहिंजो पाण खे सम्झंदा आहिनि त बसि हाणे इनफ थी वियो, असां हाणे करे छॾियो, बसि हाणे ज़िंदगी हिते पूरी थी वई। मूंखे कॾहिं बि इहो महसूसु न थींदो आहे। मां हमेशह इहो सोचींदी आहियां त हीअ जेका शइ कई आहे ठीकु आहे, कई आहे, पर हिन में इम्प्रूवमेंट जी गुंजाइश हुई ऐं अञा आहे, अञा आईंदा जेकॾहिं मौक़ो मिलियो त हिनखे वधीक बहितर तरीक़े इंशाअल्लाह। अच्छा, मूंखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायो, बीइंग ए पेरेंट्स अव्हांजा अहसासात ऐं जज़्बात छा हूंदा आहिनि टूवर्ड्स पंहिंजी औलाद जे, त असां उन्हनि जी ज़िंदगी खे कीअं बहितर बणाए सघूं? ऐं ख़ासि हिकिड़ो पॉइंट आउं ज़रूरु पॉइंट आउट करणु चाहींदुसि, उहो इहो आहे त असां केतिरी हद ताईं क़ुर्बानी ॾियण जे लाइ तयारु हूंदा आहियूं ताकी असांजी औलाद ठीकु हुजे, ख़ुशि हुजे। ॾिसो, मुंहिंजा ॿार, मूंखे पंहिंजे ॿारनि सां इश्क़ आहे। ज़बरदस्त। माना इलाही माण्हू हूंदा जेके पंहिंजी ज़िंदगी बि सोचींदा आहिनि, पंहिंजो पाण, मूंखे पंहिंजो पाण यादि न आहे। ऐं ठीकु आहे, हीअ जेको मां एक्टिविज़म ॾे जेको आहियां, इहो मुंहिंजो लाशूर आहे। माना मां इन खां पाण खे रोके नथी सघां, इहो जेको कुझु बि मां कयां थी इन खां मां रोके नथी सघां, इन करे इहो थिए थो। इन करे नथो थिए त मुंहिंजा ॿार हिकिड़े पासे आहिनि ऐं मूंखे हीअ करिणो आहे, मूंखे हेॾे वञिणो आहे, तव्हां मूंखे कल्ह फ़ोन कयो अचिणो आहे, मां तव्हांखे इनकार न करे सघंदमि, छो जो मुंहिंजी कमिटमेंट आहे तव्हां सां, त जॾहिं तव्हां फ़ोन कंदव त ईंदमि, ऐं मां इनकार न करे सघंदी आहियां कंहिंखे। त अहिड़े तरीक़े सां मां सम्झां थी, मां पोइ आहियां मुंहिंजी औलाद पहिरियां। ऐं मुंहिंजी ज़िंदगीअ में खोड़ अहिड़ा मरहला आया, ऐं नंढपण में बि ज़ाहिर आहे अदी जेका ॻाल्हि कई त कहिड़े घर में कहिड़े रिश्तनि में मसाला न थींदा आहिनि। सो शुरूआती ज़िंदगीअ में जॾहिं माण्हू इहे सभु ॻाल्हियूं जेकी अदी शर्मीन कयूं हिन महिल, त तव्हां तइ करे ऐं पोइ ज़िंदगी शुरू कयो। असां कुझु बि तइ न कयो, ऐं जॾहिं तव्हां कुझु बि तइ नथा कयो त पोइ ज़िंदगी तव्हांजी हर स्टेप ते मसाइलनि खे मुंहुं ॾींदे गुज़रे। खोड़ मरहला अहिड़ा आया जॾहिं मां सभु कुझु छॾे पई सघियमि, ऐं मां तॾहिं बि एतिरी पंहिंजी स्ट्रॉन्ग हुयमि जो मां सभु कुझु छॾे ॾियां हा त बि मां हिकिड़ी सक्सेसफुल हुजां, पर मूं कुझु न छॾियो। मूं हिकिड़ी माउ खे जीअरो रखियो। हिकिड़ी माउ आहे, उहा पंहिंजे ॿारनि लाइ जीए थी। मूंखे फाइनेंशियल मसाइला बि हुया, मूं पंहिंजे ॿारनि खे बहितर स्कूल में पढ़ायो, भई ॿारनि जी फीस कीअं ईंदी, ॿार कीअं पढ़ंदा, मूं ॿारनि खे ट्यूशन ते पाण पढ़ायो, मूं ॾींहं राति कमु पाण कयो, पार्ट टाइम जॉब करे मां पाण उहे सभु शयूं कंदी हुयमि। मूंखे यादि आहे सुठे स्कूल में मुंहिंजे ॿार जी दाख़िला थी त मुंहिंजे घर वारे चयो त फीस केॾांहुं ईंदी, त मूंखे शादीअ में ॾाज में मिलियल कंगण पातल हुया, त मूं चयो हीअ सोन छा कंदमि, हीअ सोन आहे न, हीअ विकिणी करे मां ॿार खे पढ़ाईंदमि। ज़बरदस्त। सो ॿारनि जे करियर जे हवाले सां बि मुंहिंजा ॿार कहिड़ो, मुंहिंजी धीअ फाइनेंस में हुई, ॾाढो सुठो हुनजी इनकम अचे पई। मुंहिंजे हस्बैंड खां पोइ जेकॾहिं मां कुझु बि न कयां हा, मां उनजी धीअ खे चवां त हा ठीकु आहे तूं अर्न कंदी रहो, त असांजो घर ॾाढो सुठो हली पियो सघे। मुंहिंजी धीअ चयो त मूंखे इहो छॾे लिटरेचर पढ़णो आहे, अमेरिका वई हुई स्कॉलरशिप ते। मूं चयो हा छॾे ॾे, को मसइलो न आहे, मां आहियां न घर हलाइण लाइ। ऐं पंहिंजे ॿारनि खे इहो ई चवंदी आहियां त पुट जेसिताईं मां आहियां तव्हांखे सभु आज़ादी आहे, इंजॉय कयो ज़िंदगीअ खे, न को कमु, न को ज़िमेदारी, न को छा, जेसिताईं मां आहियां, छो जो मूंखां पोइ त तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी जूं ज़िमेदारियूं पाण खणणियूं। बिल्कुलु ईअं। सो मां सम्झा, ऐं जॾहिं वरी ॿार कामयाबी ॿारनि जी थींदी आहे, ॾाढी नंढड़ी कामयाबी ते मां ॾाढी घणी ख़ुशि थींदी आहियां। मूंखे ईअं लॻंदो आहे त इहा मां आहियां, इहे मुंहिंजा 4 वर्जन आहिनि, इहे मुंहिंजूं 4 सूरतूं आहिनि। हिकिड़ी धीअ मुंहिंजी डॉक्टर आहे, उहा मेडिसन में थी करे, हिकिड़ी फाइनेंस में हुई, हाणे लिटरेचर में ॾाढो सुठो थी लिखे। उतां हुनजो हिकिड़ो क्रॉनिकल में हिनजो आर्टिकल छपियो आहे जंहिंमें हुन चयो आहे त सोणी ऐं मेहार विछड़िया किथे आहे, त समुंड में वञी मिली विया। सो उहा आहे। मुंहिंजो पुटु ज़ाहिर आर्ट एंड म्यूज़िक्स आहे, उनखे ॾिसंदी आहियां। मुंहिंजा ॿार सभु क्रिएटिव राइटर आहिनि,
सभु शाइरी कंदा आहिनि, मुंहिंजी धीअरूं आर्टिस्ट आहिनि, जेका डॉक्टर आहे उहा बि आर्टिस्ट आहे, नंढी जेका आहे उहा त आहे ई बॉर्न आर्टिस्ट आहे, उन जूं अलाए केतिरा किताब हू आहिनि, एंथ्रोपोलॉजी पढ़णु चाहे थी। जॾहिं उहा पढ़, ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी आहे जॾहिं मुंहिंजा ॿार ज़िंदगीअ जो पंहिंजे सब्जेक्ट जो को बि सुवालु सम्झ में न ईंदो अथनि त मूंखां पुछंदा आहिनि। हू एंथ्रोपोलॉजी में मूंखे ॿुधाए थी त मूंखे ॿुधाए अमां तारीख़ छा आई। हू जॾहिं म्यूज़िक पढ़े थो त मूंखे चए थो त अमां मूंखे ॿुधाए त छा। हू जेका क्रिएटिव राइटिंग करे थी त उहा मूंखे चए थी अमां मूंखे भिटाई सम्झाए त कीअं। सो मां त पंहिंजो पाण खे ॼण उॾामंदे महसूसु कंदी आहियां जॾहिं सम्झंदी आहियां त मुझा बार ये आहिनि। ऐं कूल नजरिया है, क्योंकि अक्सर हमारे जो माँ बाप होते हैं ना, कहते हैं नहीं बेटा ये क्या पढ़ोगे, मुझे नहीं समझ में आता, ठीक है, आप उल्टा कह रही हैं कि जाओ पढ़ो ताकि मैं सीखूं। जी बिल्कुल, और जो मुझे समझ में नहीं आता मैं कहती हूँ जस्ट होल्ड डाउन, ठहरो ठहरो, तुम परेशान मत हो, मैं थोड़ा सा स्टडी करके तुम्हें समझा देती हूँ। मैथमेटिक्स असां उहा ओतिरी न पढ़ी, अलजेब्रा ऐं ज्योमेट्री मां ओतिरी न पढ़ी, शुरू में त पढ़ायमि, पर जॾहिं मुंहिंजी नंढड़ीअ खे सम्झ में न ईंदी हुई त पोइ मां चवंदी हुअमि अच्छा ठीकु आहे, इनखे छॾ, ॿियो पढ़, मां तोखे थोरी देरि खां पोइ मां गूगल ते सर्च करे त इहो फॉर्मूलो खे ज़ारा बेसिक्स त पढ़ियल आहिनि, सम्झ में अची थो वञे, पोइ थोरी देरि खां पोइ हुनखे सम्झाईंदी हुअमि त हीअं थींदो हीअं थींदो। सो मुंहिंजा ॿार मुंहिंजी ज़िंदगी आहिनि, मुंहिंजी ज़िंदगी कुझु बि न आहे मुंहिंजे ॿारनि खां। शर्मीन, इन्होंने बड़ी अच्छी बात की, बहुत सारे मसाइल ज़िंदगी में आते हैं, फाइनेंस के मसाइल आते हैं, लेकिन उसके बाद भी डटे रहना एक बड़ी ज़बरदस्त एटीट्यूड है। और सेकंड ये कि इन्होंने कहा कि भाई बेटी इनकी फाइनेंस में थी और बड़ा अच्छा इनकम का ज़रिया था, उसके बावजूद उन्होंने फील्ड चेंज की तो इन्होंने मना नहीं किया। तो ये होती है तरबियत। बहरहाल शर्मीन, आपसे मिलके बहुत अच्छा लगा, आपने कीमती टाइम में से कुछ पल दिए, हमेशा की तरह आपसे बात करके बहुत अच्छा लगा। इंशाल्लाह हम कनेक्टेड रहेंगे और बड़ी अच्छी बातें की। मैडम अमां जी भी वॾी महिरबानी। जी हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे करणु चाहींदमि, मुंहिंजो पुटु मेहरान जॾहिं इंटर कयईं त उनखे वालिद साहब चयो त तूं इंजीनियर थी, हू साइकोलॉजी में बि वियो ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ फील्ड में, पर हुनजो पैशन हुयो त मां म्यूज़िक में वञा, ऐं उन म्यूज़िक में मां हुनखे हुनजो वालिद साहब मना कंदो हो, एक्सपेंसिव ईंदा हुआ इंस्ट्रूमेंट्स, त उनखे कॾहिं गिटार वठी ॾियणो, कॾहिं पियानो वठी ॾिनो, चोरी चोरी मां उनखे वठंदी हुअमि, उनखे पैसा न ॿुधाईंदी हुयमि। त अहिड़े तरीक़े सां हू पंहिंजे उन पैशन खे खणी अॻिते एतिरो वियो जो हिते हुनखे न करे सघियो त मलेशिया में हुन एडमिशन वरिती ऐं हाणे तव्हांजे साम्हूं मेहरान आहे। त ॾिसो इहो आहे त तव्हां पंहिंजे ॿारनि खे जेकॾहिं एनकरेज कयो था ऐं उन्हनि सां बीठा रहो था त आऊं चवां थो तव्हां ॾाढो जस लहो ऐं आऊं सम्झां थो अहिड़ियूं ई औरतूं असांजे मुआशरे जे लाइ नमूनो ऐं किरदारु अदा कनि थियूं ऐं एज़ अ रोल मॉडल अॻिते वधनि थियूं। मां सम्झां थो तव्हां जहिड़नि औरतुनि खे इलाही सारियूं औरतूं ॾिसी करे उन्हनि जो दिलि बाग बहार थींदो, हू पाण इनकरेज थींदियूं हूंदियूं। अल्लाह पाक सभिनी खे ख़ुशो खुरम रखे, आबाद हुजो। जाते जाते वेरी शॉर्टली मैसेज क्या देना चाहेंगी? अपने आप से प्यार करें और ज़िंदगी खुद से ही खूबसूरत हो जाए। क्या बात है मैडम। अॼु मोहबतनि जो ॾींहुं आहे, सॼी दुनिया मोहबतूं विरहाए थी, तव्हां बि कुदूरतूं विसारे, नफ़रतूं विसारे, विछा विसारे मोहबत जे सफ़र खे जारी रखो। वाह 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 वाह। नाज़रीन, आऊं सम्झां थो अॼु जो प्रोग्राम आहे जे लाइ तमामु घणो लाभाइतो ऐं काराइतो साबित थियो हूंदो। ॾाढियूं ज़बरदस्त ॻाल्हियूं कयूंसीं, इंटेलेक्चुअल माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल थी ऐं आऊं सम्झां थो अहिड़ी गुफ़्तगू असांजी ज़िंदगीअ में निखार, नवाण ऐं तमामु घणी सिख्या जे लाइ शयूं आणे थी। ऐं अहिड़े ई क़िस्म जा मस्बत प्रोग्राम अव्हां जे आॾो आणण जे लाइ आउं पाण पतोड़ींदो आहियां। इंशाल्लाह अव्हां सां वरी मुलाक़ात थींदी सुभाणे साॻे टाइम ते, साॻे मंच ते, लेकिन नवनि महिमाननि सां गॾु। तेसि ताईं इन उमेद सां त जिते बि हूंदो पंहिंजो रखंदो तमामु घणो सारो ख़्यालु। इन सां गॾु पंहिंजे मेज़बान इम्तियाज़ लगारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह ने के